Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Meer Kadal and तव्हांजा ठीकु आहियो ख़ैरियत सां आहियो मज़े में आहियो उमेद आहे त तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रियो हूंदो सुबुह जेका तव्हांजी थी उहा सुठी थी हूंदी ऐं अलाह साईं ख़ैरु करे सभिनीनि जी जॻह ते ऐं सभिनीनि जे सिर जो अलाह साईं ख़ैरु करे हालात थोड़ा गड़बड़ आहिनि कराची जा बट दुआ आहे त जल्दी हालात बहितर थी वञनि ऐं इन सां गॾु इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त प्रिकॉशन्स ज़रूरु वठो जॾहिं बि ॿाहिरि निकिरो था त ॾिसो पंहिंजी फैमिली सां जॾहिं बि निकिरो था त हालातनि खे ॾिसी करे पोइ निकिरो ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिकिड़ी शइ ज़रूरु चवणु चाहींदसि त असांजी गवर्नमेंट जेको आहे जेके पटाखा जेके आहिनि इन्हनि ते बैन लॻायो आहे त जीअं असां वटि शब बारात ईंदी आहे त असांजो कॉन्सेप्ट उहो ई आहे त फटाकनि वारी ईद बट अहिड़ो कोई बि मतिलबु इस्लाम में शइ कोन्हे का त इहा फटाकनि वारी ईद आहे या छा त असांखे उन ॾींहं ते बि इबादत करणी हूंदी आहे पर असांखे नंढे हूंदे खां असांजे ज़हननि में इहा ई शइ वेठल आहे त फटाका ॿारींदासीं त फटाकनि वारी ईद थी वई इन्हनि फटाकनि जे करे केतिरियूं शयूं जेके आहिनि ख़राब थियूं थियनि मूंखे ॻाल्हि ओचितो यादि आई आहे त मां तव्हां सां डिस्कस करणु चाहींदसि ऐं असांजे ई नेबर में इहा शइ थी आहे ॿारनि जी आदत हूंदी आहे काॾे बि वेंदा आहिनि दुकान ते या काई बि अहिड़ी शइ उन्हनि खे नज़र ईंदी आहे जेका ॾाढी अट्रैक्टिव हूंदी आहे वठी ईंदा आहिनि ऐं पोइ ॿाहिरि घरनि जे ॿाहिरां उहे ॿारींदा बि आहिनि या घर जे कॾहिं वॾा आहिनि पधर आहिनि या कारपोर्च थी वियो त उन्हनि में इहे शयूं कंदा आहिनि त शॉर्ट सर्किट बि थींदो आहे उन सां त पोर्च में इहा शइ कई वई आहे जंहिंजी वजह सां शॉर्ट सर्किट थियो आहे उते मोटरूं बि हुयूं का अहिड़ी का शइ किथे बाहि लॻी आहे सो ज़ाहिर आहे त इहे शयूं बि ख़तरनाक आहिनि त इन जे करे ॿारनि खे अहिड़ी काई बि शइ न वठी ॾियो ॿारु जेकॾहिं ज़िद करे थो त ॿार जो माइंड डाइवर्ट कयो ॿार जो माइंड डाइवर्ट कंदा त उन में सभिनीनि जी सेफ्टी आहे ॿारु त ॿारु आहे उहो त ज़िद त कंदो त मूंखे इहा शइ खपे पर जेका उनखे शइ अट्रैक्ट थी करे त तव्हां थोरो पंहिंजे ज़हन में इहा रखो त अगरि हिनखे इहा शइ इहो कलर अट्रैक्ट थो करे त मां हिनखे का ॿी शइ ॾेखारियां को रांदीको वठी ॾेई छॾियोसि काई अहिड़ी ॿी का खाइण जी अहिड़ी का शइ वठी ॾेई छॾियो जेका उनखे इलाही पसंदि हुजे त ॿार जो माइंड बि डाइवर्ट करणु ज़रूरी हूंदो आहे बजाए जो असां ख़ुदा न ख़्वास्ता कंहिं जेको आहे परेशानी जो शिकार थियूं त इन जे करे इहे सेफ्टीज़ ऐं प्रिकॉशन्स महिरबानी करे लाज़मी वठंदा कयो ऐं गॾोगॾु मौसम जे हवाले सां इहा ॻाल्हि कजे त तव्हांखे ख़बर आहे त जीअं चाइना में तमामु घणी बरसातूं थियूं उते त सैलाब बि अची वियो आहे ऐं इवन दो त असांजे भर वारे मुल्क में बि काफ़ी बरसातूं थियूं आहिनि ऐं उते बि हालात काफ़ी बुरा थी विया आहिनि मां त ॾिठो उतां जो हिकिड़ो कोई शहरु हुयो जेको तक़रीबन ॿुॾी वियो आहे गाॾियूं सफ़ा ॿुॾी वियूं आहिनि ऐं उन खां अलावा बांग्लादेश में केतिरी बरसाति थी आहे त दुआ इहा ई आहे त अञा हिते पाकिस्तान में उहे बरसातूं न आहिनि थियूं कराची में उहे बरसातूं न आहिनि थियूं त अलाह साईं रहमत वारी बरसाति करे ऐं जिथे बि बरसाति थिए अलाह साईं रहमत वारी ई बरसाति करे ऐं ज़ाहिर आहे इहे जॾहिं पाणी इंडिया छॾींदो आहे त सॼो रुख़ कंदो आहे पाकिस्तान जी तरफ़ पर अलाह साईं रहम करे ऐं दुआ इहा ई आहे त कराची में बि जेका बरसाति थिए उहा रहमत वारी ई थिए ज़हमत न थिए कंहिंजे लाइ सो पंहिंजे प्रोग्राम जो असां स्टार्ट वरितो ई आहे शोभी भाई बि असां सां गॾु आहिनि उन्हनि खे भली कार कंदासीं पोइ हलूं था असां पंहिंजे गेस्ट जी तरफ़ अस्सलाम वालेकुम शोभी भाई अस्सलाम वालेकुम दीदी बहन कैसी हैं ज़बरदस्त बिल्कुल ठीक आप कैसे हैं बेहतरीन एकदम अच्छा अल्हम्दुलिल्लाह और मैं आपको एक मज़े की बात बताऊं आपने जो आज टी शर्ट का कलर पहना हुआ है ऑलिव ग्रीन ये मुझे बहुत पसंद है अच्छा ये एक ज़बरदस्त इंसिडेंट हो गया क्योंकि जो कलर आपने पहना हुआ है वो मुझे बेइंतहा पसंद है नेवी ब्लू हाँ नेवी ब्लू और बहुत सारी शर्ट्स हैं मेरी मुख्तलिफ डिज़ाइन में जो इसी कलर्स में हैं तो अक्सर मुझे लोग टोक भी देते हैं कि भाई कपड़े बदल दिया करो लेकिन ऐसा नहीं है वो डिफरेंट है तो आप गाना गाया करें ना कपड़े बदल के कर मैं जाऊं जाऊं कहाँ ये है और बारिश का ये है कि किरण मौसम तो बड़ा सुहाना है बारिश जैसी भी हो जाए अल्लाह करे मैं तो ये दुआ हाँ करता हूं। इंशाल्लाह होगी तो सही अब ऐसा भी नहीं है कि नहीं होगी रात थी थोड़ी बहुत शावर थी अच्छा हाँ फुहार पड़ रही थी मज़ा आ रहा था अच्छा। बहुत मैं 1 मिनट नहीं बैठा घर में बाहर निकल गया तो यही है कि बारिश तो वैसे सबको अच्छी लगती है लेकिन मुझे बेइंतहा अच्छी लगती है चाहे वो तूफ़ानी बारिश हो या कोई सी भी बारिश हो नहीं तूफानी तो ना हो फिर हाँ ऑफिस की छुट्टी हो जाती है फिर उसमें और अच्छा मुझे ये ज़रूर बताइए उसके बाद हम गेस्ट की तरफ चलते हैं
तो फैल भाई की अब तबीयत कैसी है? कल आप गए भी थे शायद उनकी इयादत के लिए। अल्हम्दुलिल्लाह मौला पंचतन पाक का बहुत करम है, क्योंकि इमाम की शहादत थी तो मैं समझता हूँ कि ये मौजज़ा है, मौजज़े से कम नहीं है। क्योंकि तुफ़ैल भाई की जो कंडीशन थी वो बहुत सीरियस थी। जब डे फर्स्ट हम लोग गए थे, डे फर्स्ट से साथ ही, क्योंकि मेरा बैंड फिक्स है, मैं उनके साथ फिक्स होने की रिलेशन है। तो डॉक्टर्स ने यही कहा था कि हम अपना ट्रीटमेंट कर रहे हैं, आप दुआ करें। सही। तो बड़ा करम किया अल्लाह पाक ने। अल्हम्दुलिल्लाह। बीबी सैयदा के सदक़े में बिल्कुल ठीक सुभान हैं, अल्लाह। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। और बहुत जल्द नज़र भी आएंगे। वैसे इंशाल्लाह। कुछ टाइम उनको मना किया है कि आप जाहिर है, हाँ, जाहिर है, नहीं हाँ गा सकती हाँ है। हाँ, क्योंकि पूरी आपकी एनर्जी लग जाती है, पूरी आपकी जो भी एक एनर्जी होती है, और फिर ज़्यादा स्ट्रेस नहीं देना हार्ट को। तो माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तो फ़ैल बात जिथे भी हुजो, ख़ुशि हुजो, असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, ऐं इंशाल्लाह तव्हांखे जल्द असां पंहिंजी स्क्रीन ते बि ॾिसंदासीं। सो हलूं था पंहिंजे गेस्ट जी तरफ़। असां सां गॾु अॼु जेको आहे कंवर वाला साईं मौजूदु आहिनि, जेकी ई कॉमर्स ऐं AI एक्सपर्ट आहिनि। उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बि बिल्कुलु ठीकु आहियां। उन खां अलावा असां सां गॾु आहिनि असद आज़ाद हिंगोर जो, जेकी RJ आहिनि, ह्यूमनिस्ट आहिनि, ऐं लॉ स्टूडेंट आहिनि, ऐं सोशल एक्टिविस्ट भी आहिनि। उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हां ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, मां बि बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदसि। सोशल दौर आहे, डिजिटल दौर आहे, AI तहलको मचाए छॾियो आहे सॼी दुनिया में। असां वटि त अञा इलाही माण्हू AI खे सम्झण जी कोशिशि वेठा था कनि, बिल्कुलु। ठीकु आहे, पर सॼी दुनिया में जेकॾहिं ॾिसजे त AI हाणे जेको आहे न असांजी ज़रूरत थी वई आहे, बिल्कुलु ईअं। मजबूरी न चइजे, ज़रूरत थी वई आहे। ऐं AI खां सवाइ असां कमु नथा करे सघूं। हाणे असां उनखे ऑडर कयूं था, उनखे प्रॉम्प्ट ॾियूं था, उनखे असां उन सां डिस्कशन्स बि कयूं था। त छा था ॾिसो पिया त पाकिस्तान जो फ्यूचर AI जे हिसाब सां कीअं आहे? ॾिसो, AI हीअं जी ॻाल्हि न आहे। इहो 1950s में हिकिड़ो साइंटिस्ट हुयो जंहिं पंहिंजी कॉन्फ्रेंस में इहो ज़िक्र कयो हो मशीन लर्निंग जो, ML। सो इहा जेका हिस्ट्री अगरि इन जे तरफ़ वञे त इहा स्टार्टिंग थी हुई 1950 खां। सो आफ्टर दैट 2011 में माइक्रोसॉफ्ट वारनि हिकिड़ी पंहिंजी एप्लीकेशन लॉन्च कई हुई, जेका थोरी घणी AI खां जेका आहिनि लिंक्ड हुई, सिंक्ड हुई। उन खां पोइ 2022 में रैपिडली बूस्ट आयो। 2022 में फर्स्ट टाइम ऑन द इंटरनेट ChatGPT लॉन्च थी, OpenAI। सो 2022 खां इहो सॼो सिलसिलो शुरू थियो। हाणे जी अगरि जेकॾहिं ॻाल्हि कजे त मुंहिंजे ख़्याल में को आम या ख़ासि केर बि हुजे त उहो AI खां सवाइ उहो रही बि नथो सघे, ऐं पंहिंजा जेके डेली लाइफ जा जेके कमकार आहिनि उहो सही तरीक़े सां बग़ैर AI जे नथो परफॉर्म करे सघे। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त सॼी दुनिया में शइ अॻु में अची वेंदी आहे, असां वटि पाकिस्तान में ई उहा शइ लास्ट में छो ईंदी आहे, जॾहिं माण्हुनि खे अवेयरनेस ई न हूंदी आहे, कंहिं का ख़बर ई न हूंदी आहे। असां माण्हुनि जे मथां उहा शइ मुसलत कंदा आहियूं, उन्हनि खे असां कंहिं क़िस्म जी न आगाही ॾींदा आहियूं, न असां को वर्कशॉप कराईंदा आहियूं, न उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं त भई हीअ शइ अचण वारी आहे या अची चुकी आहे मार्केट में। ॾिसो, मुसलत जी ॻाल्हि हिन में न आहे। फर्स्ट टाइम जॾहिं कैलकुलेटर जॾहिं अनाउंस थियो हुयो, साइंसदाननि जॾहिं इहो ॿुधायो त भई का कैलकुलेटर शइ बि एग्ज़िस्ट करे थी, तॾहिं जेके बि उन टाइम जा मैथमेटिशियन हुया उन्हनि चयो त भई हाणे जेका आहे उहा मैथमेटिशियन ख़तमु थी वेंदा। पर ईअं न हुयो। बेसिकली उहो हिकिड़ो टूल हुयो जेका पंहिंजी जेका डेली लाइफ आहे उनखे ईज़ी कंदो आहे। सो सेम गोज़ फॉर AI बि हिकिड़ो टूल आहे। AI कॾहिं ह्यूमन पावर खे, ह्यूमन एक्यूमेन खे कॾहिं रिप्लेस नथो करे सघे। हा, थोरो घणो इफेक्ट ज़रूरु करे सघे थो, थोरो घणियूं शयूं ज़रूरु तब्दील थी सघनि थियूं, पर टोटली उन खे एवोपरेट कॾहिं बि नथो करे सघे। पाकिस्तान जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, पाकिस्तान में छो लेट ईंदो आहे? ॾिसो, जेके बि टैक्स जो रिलेटेड शयूं हूंदियूं आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में अक्सर जेके आहिनि उहे जेके आहिनि वेस्टर्न कंट्रीज़ खां शुरू थींदियूं आहिनि। कल्ह ई असां किथे कचहरी में वेठा हुआसीं त ॻाल्हि निकिती त भई असांजा जेके आहिनि सर्क्यूलम आहिनि, असांजी जेका एजुकेशन आहे उहा काफ़ी सालनि जी जेका आहिनि आउटडेटेड आहे। उन खे जेके बि असांजा इदारा आहिनि, एजुकेशनल इदारा, उन्हनि खे खपे त इहा जेका सर्क्यूलम आहे इन खे थोरो घणो रेक्टिफाई कनि, इन्हनि खे अपडेट कनि। छो त जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां, मां कंप्यूटर साइंस जो स्टूडेंट बि आहियां, ऐं अञा ताईं असां हाणे पढ़ूं पिया प्रोफेशनल एथिक्स। बिल्कुलु लाज़मी आहे प्रोफेशनल हुजणु, ऐं PS था पढ़ूं, ऐं छा PS बि आहे त उहा बि हिकिड़ी पुराणी जेका आहे उहा
जंहिंमें पूरी हिस्ट्री वग़ैरह पढ़ूं था ऐं उहो बि उन्हनि में काफ़ी लूप होल्स आहिनि सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे टाइम लॻंदो आहे ॿिए कंहिं माण्हू खे एडॉप्ट करण में सो इनशाला होपफुली हितां असांजो कराची जो बि हिकिड़ो छोकिरो निकितो हुयो जंहिं कर्सन नाले एप्लीकेशन ठाही हुई NED जो छोकिरो हुयो NED यूनिवर्सिटी जो हाणे उहा अराउंड बिलियंस में जेका इलॉन मस्क खे सेल आउट कई आहे पंहिंजी हाँ कंपनी बिल्कुल बिल्कुल सो उहो जेकॾहिं तव्हांखे ॿुधायां त कर्सर बि हिकिड़ो AI रिलेटेड हुयो एप्लीकेशन हुई जेका बेसिकली प्रोग्रामर खे रिप्लेस बि करे प्रोग्रामिंग में मदद बि करे सो अहिड़े हिसाब सां असां वटि बि टैलेंट आहे इनशाला होपफुली जेके आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते जेके आहिनि शयूं चेंज थींदियूं ऐं असां वटि बि छोकिरा सुठो ख़ासो पंहिंजो फ्यूचर न ठाहींदा माशाल्लाह हींअर फ्यूचर त इलाही ब्राइट आहे जेका यूथ आहे असांजी AI रिलेटेड जेकॾहिं ॻाल्हि कजे त मतिलबु काफ़ी हुननि वटि मार्जिन आहे हींअर स्टडीज़ में बि ऐं स्किल्स सिखण में बिल्कुलु बि हाणे त इलाही शयूं तो आहिनि गवर्नमेंट बि जेका आहे उहा AI खे अडॉप्ट करे थी ऐं मां हाणे कल्ह बजट जे हवाले सां ॾिसांसि पियो त जेका आहे गवर्नमेंट बि इन ते फोकस करे पई त टिल 2030 जेके आहिनि हितां खां 20,000+ प्रोफेशनल जेके आहिनि माण्हू हितां खां छोकिरा जनरेट कया वञनि जेके AI में एक्सपर्ट हुजनि छो दुनिया रैपिडली चेंज थिए पई रिवोल्यूशन्स अचनि पियूं पंहिंजे पाण खे अपडेट रखण लाइ ॾाढो लाज़मी आहे अगरि को अॼु जो माण्हू आहे अॼु जो छोकिरो आहे अने उन खे AI हलाइण ई नथो अचे त मतिलबु मुंहिंजे सम्झ में उन जे लाइ अॻियों टाइम ॾाढो ॾुखियो हूंदो हाणे हिते ज़िक्र कयां त क्लॉड नाले एप्लीकेशन आहे उहो बि बेसिकली जेका आहे उहा ChatGPT वांगुरु ई आहे जंहिंमें हाणे मुंहिंजे ख़्याल में अलाए केतिरा ई अची विया आहिनि जीअं उन में हिकिड़ो फीचर आहे वर्क फ्लो जो जेका तव्हांजी टीम फाज़म 10 ॼणनि जी टीम वेही तव्हांजो कमु करे थी उहा तव्हां उन खे हिकु चकर प्रॉम्प्ट ॾियो उन जी स्किल सेव कयो ऐं उहा तव्हांखे 10 ॼणनि जी जेका बेसिक टास्क आहिनि उहे तव्हांखे रिप्लेस करी एट ए टाइम भले तव्हांजो कंप्यूटर बंदि पियो हुजे उहो क्लाउड तव्हांजो बैकएंड ते कमु कंदो पियो ऐं तव्हांखे उहा रिज़ल्ट जनरेट करे ॾींदो सो इहे कुझु अहिड़ा टेक्निकल स्किल्स आहिनि उहे जेके आहिनि असांजे स्टूडेंट्स खे असांजा जेके प्रोफेशनल आहिनि उन्हनि खे अडॉप्ट करणु खपनि तॾहिं ई कुझु बहितर थी सघंदो रिसेंटली हींअर ऐं सिंध गवर्नमेंट खे बि ॾाढो एप्रिशिएट कंदसि CM साहब हींअर लॉन्च कयो हुयो NED स्टूडेंट्स जे लाइ गूगल सां पार्टनरशिप करी इन्हनि तक़रीबन 20,000+ कोई गूगल सर्टिफाइड कोर्सिस लॉन्च कया आहिनि जंहिंजी हिकिड़ी ॻरी जेका आहे डॉलर में फीस आहे पर सिंध गवर्नमेंट वारनि उन्हनि खे कोलैबोरेशन करी उहा जेके टैलेंटेड यूथ आहे उन्हनि खे उहो फ्री ऑफ कॉस्ट जेके कोर्स कराइनि पिया सो मुंहिंजे ख़्याल में इहा बि हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं अल्दो जेके काफ़ी यूनिवर्सिटीज़ आहिनि मेराण यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी हाणे हुते बि टेक्निकल कोर्स कराया था वञनि AI मशीन लर्निंग सां रिलेटेड सो डेटा साइंस हिकिड़ो वॾो फील्ड आहे मेजर आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हींअर हुते इंटरमीडिएट वारनि खे बि डेटा साइंस जो बि ॾियनि पिया त इहा ॾाढी माशाल्लाह इहा त सुठी ॻाल्हि आहे त यानी अवेयरनेस आहिस्ते आहिस्ते अची रही आहे बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक तबियत सही आहे तव्हांजी कीअं पियो हले रेडियो तव्हांजो रेडियो ज़बरदस्त हले पियो ऐं उहे ॻाल्हियूं आहिनि नौजवाननि जे लाइ त महिनत करियो जुस्तजू करियो महिनत खां सवाइ कुझु बि न आहे अॼु जो नौजवान वकिरजी चुको आहे मुख़्तलिफ़ ख़्यालनि में ऐं पंहिंजो वजूद विञाए चुको आहे त जॾहिं बि रेडियो पाकिस्तान जे यूनिवर्सिटी मैगज़ीन में प्रोग्राम मां मुखातिबु थींदा आहियूं नौजवाननि सां त इहे ॻाल्हियूं कंदा आहियूं त इल्मु हासिलु करियो शऊर हासिलु करियो ऐं मोबाइल जी मसरूई मोहबत जी ॼार में न फासो त ईअं सिलसिलो हले पियो ऐं इनशाला तब्दीली आणींदासीं नौजवाननि में असांजी इहा ई उमेदु आहे उमेदूं खणी राह में निकितल आहियूं तव्हांजो थर सां वास्तो आहे न जी बिल्कुलु त हींअर थर में छा चेंजिस आयूं आहिनि इन हवाले सां नौजवाननि जे हवाले सां नौजवाननि जे हवाले सां थर जो नौजवान ॾाढो जेको आहे उहो एक्टिव आहे ॿियनि नौजवाननि जे भेट में ऐं उनखां अलावा जेकॾहिं तव्हां मेडिकल जी टेस्ट ॾिठो ॿियनि यूनिवर्सिटियुनि में जेकॾहिं ॾिसो त पोइ जेकॾहिं टॉप ते केरु हूंदो त उहो थर जो नौजवान हूंदो मेरिट में त उन जे करे थर जो नौजवान महिनत करे पियो पर उन जे लाइ अपॉर्चुनिटीज़ अञा हुकूमत खे घटि आहिनि हुकूमत खे जेको आहे उन्हनि खे ॾियणु खपनि जेके हुजणु खपनि उहे न आहिनि ऐं या जेके ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि उहे हुते मौजूदु न आहिनि हिते ॻाल्हि कई वेंदी आहे त असां फलाणी हॉस्पिटल जेका थरपार करजी आहे उते एतिरियूं त सहूलियतूं ॾिनियूं आहिनि जो उते ॿाहिरि खां माण्हू इलाजु करणु अचनि था पर आउं थो चवां त जेकॾहिं कल्ह जी ॻाल्हि जेकॾहिं करियां इस्लाम कोट जे हिकिड़े हॉस्पिटल जी त इस्लाम कोट हिकु तालको आहे जिते जी हॉस्पिटल में केतिरा ई मरीज़ जेके आहिनि उहे रोज़ानो जी बुनियाद ते अचनि था
उन्हनि मां तक़रीबन न पर 7 खां 8 डॉक्टर जेके आहिनि उन्हनि खे बदिली करे वापसि रिपोर्ट कयो डिपार्टमेंट, ऐं उन खां अलावा हेठियों जेको लोअर स्टाफ आहे उनखे बि बदिली कयो। इन सूरत में तव्हांजो जेको बजट में जेको हिननि शेड्यूल ठाहियो आहे उन मां उन्हनि खे कटे छॾियो, उन्हनि जेके पोस्ट्स हुयूं उन में। त हाणे इहा सूरत हाल आहे, हुतां खां ॻाल्हियूं कई वञनि थियूं, हा माही वञे थी त असां थर खे तब्दील कयो आहे। पर आउं थो चवां त थर जो नौजवान जॾहिं बि मेहरान यूनिवर्सिटी खां वेंदे इन NDT यूनिवर्सिटी मां डिग्री खणी ॻोठ पहुचे थो त उहो निम जे वण जे हेठि ई सुम्हे थो ऐं इंटरनेशनल सतह ते या ॿिए किथे जेका अपॉर्चुनिटी ॾिसे थो, पर थरकोल उनखे नथी सॾे। थर कोल में चवनि था त असां थर जे नौजवाननि खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि, पर थर जो नौजवान आऊं अॼु रोडनि ते रस्तनि ते जेको आहे ईअं ई माण्हुनि सां कॉन्टेक्ट कंदे ॾिसां थो ऐं मुख़्तलिफ़ नौकरियूं जेको आहिनि उन जे लाइ वाधाईंदे ॾिसां थो। या वरी हू चवनि था त असां हिते असांजो कुझु बि न आहे, असांखे इंटरनेशनल सतह ते दुनियावी बैन अवी सतह ते वञिणो आहे। त इहा सूरत हाल आहे। न त ज़ाहिरा ख़्वाब त हर कंहिंजा हूंदा आहिनि, त थर जे नौजवान जो बि ख़्वाबु आहे त हू अॻिते वधे, पंहिंजी लाइफ ठाहे, पर जेके निकिरी विया अॻिते से निकिरी विया ऐं जेके पोइ हिते रहिजी विया आहिनि त उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ो कमु कयो आहे या तव्हांजा ॿिया दोस्त मिली करे उन्हनि नौजवाननि लाइ कुझु कयो पिया? असां बिल्कुलु उन्हनि नौजवाननि जे लाइ कैरियर काउंसलिंग जा प्रोग्राम वग़ैरह कराईंदा आहियूं। हुते इस्लाम कोट में प्रोग्राम असां करायो आहे। असां अवेयरनेस जा सेशन उन जे लाइ ह्यूमन राइट्स जा बि रखिया आहिनि, छाकाणि त हींअर ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट जो फोकल पर्सन आहे यूथ अफेयर्स ते, नौजवाननि जा मसइला जेके आहिनि उन्हनि में अवेयरनेस फैलाइण वग़ैरह। त हींअर बि हिकिड़ो रिसेंट इशू हुयो, थरपारकर जा जेके नौजवान हुया 12 खां नौजवान जेके थरकोल ब्लॉक 2 जे एरिया सां वाबस्ता रखनि था, त उन्हनि खे सिंध यूनिवर्सिटी जेका आहे उहा स्कॉलरशिप जो इशू ॾिनो पियो, उनमें जेको अप्लाई न पियो कयो ऑनलाइन सिंध यूनिवर्सिटी थर फाउंडेशन जे प्रिक्रूटमेंट में। पोइ वाइस चांसलर सां मुलाक़ात थी, उन असांखे पॉज़िटिव रेस्पॉन्स ॾिनो ऐं उन्हनि जी स्कॉलरशिप जो इशू हल करे छॾियो। त इन क़िस्म जी सूरत हाल जेकॾहिं उन्हनि 12 मां आउं चवां थो हिकु उहो नौजवान आहे जेको मायूस थी करे चए थो ॻोठ में वञी वेही थो रहां ऐं उन वण जे हेठि वञी वेही थो रहां जितां मुंहिंजो जनमु थियो हुयो, ऐं अॻिते नथो वधणु चाहे छाकाणि त असां वटि एतिरा रिसोर्सिस कोन आहिनि, असां वटि एतिरी माली हालात असांजा बहितर कोन आहिनि। उनजी तव्हां सम्झो करियो, सोचियो त जेकॾहिं उनजी स्कॉलरशिप जो असां इशू हल करायो आहे त उन नौजवान जा ख़्वाब ऐं मुस्तक़बिल जो नौजवान किथे बीह सघे थो, कहिड़े हंधि बीह सघे थो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। उन त दुआऊं ॾिनियूं हूंदियूं तव्हांखे बाक़ाइदा। असीं त हलो ई दुआनि जे लाइ पिया ऐं दुआनि जे करे ई अॻिते वधूं पिया, माण्हुनि जे लाइ कोशिशूं करियूं पिया। असांजी कोशिशूं समाज खे ज़रूरु तब्दील कंदियूं। इंशाल्लाह इंशाल्लाह। जीअं अॼुकल्ह हिकिड़ो त जॉब्स जो इशू आहे ऐं गॾोगॾु बेरोज़गारी बि आहे ऐं बेरोज़गारी जॉब्स इशू सेम ॻाल्हि थी वई, पर हिते डिप्रेस्ड भी तमामु घणा आहिनि छोकिरा। तमामु बिल्कुलु सिर्फ़ु छोकिरा न, असांजूं भेनरूं जेके मतिलबु पढ़ी लिखी करे ॿाहिरि निकिरनि थियूं उन्हनि खे बि ज़ाहिर आहे जॉब्स खपनि थियूं। त हर नौजवान अॼु जे दौर में मां ॾिसंदी आहियां त डिप्रेस्ड बि ॾाढो आहे। बिल्कुलु। त उन्हनि खे डिप्रेशन मां कीअं ॿाहिरि कढिजे? डिप्रेशन मां नौजवाननि खे ॿाहिरि कढण जे लाइ पहिरीं त नौजवाननि खे पंहिंजो पाण खे सुञाणणो पवंदो। हिकिड़ी सिट आहे त फिज़ूल बोर बेचस ज़िंदगी हुई मगर ओपरी चङी ख़ुदकशी न हुई। त ख़ुदकशी चङी शइ न आहे। असांजा नौजवान डिप्रेस थियनि था, पोइ ख़ुदकशी जे तरफ़ वधनि था, पंहिंजो पाण में मायूस थी वञनि। हिकिड़ो उनजो फैक्ट इहो आहे त असां मोबाइल जी मसरूई मोहबत जी ॼार में फाथल आहियूं। माज़ीअ जो दौरु हुयो जॾहिं उताकूं हूंदियूं हुयूं ऐं उहे उताकूं लोक अदब ते सरजंदो हुयो ऐं नौजवान जेके आहिनि उहे लोक अदब सां जेके आहिनि उहे सरशार थींदा हुया। अॼु उते हर माण्हू जेको पंहिंजे मुंहुं वेठो आहे, केर बि कंहिंजी ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न आहे। असां पंहिंजा इशूज़ जेके कंहिंसां शेयर ई नथा करे सघूं। जॾहिं असां हिक ॿिए सां पंहिंजा इशूज़ शेयर न कंदासीं त असांजा मसइला हल कीअं थींदा? त उनजे करे पहिरीं त नौजवान सां को मसइलो थियो त उहो शेयर करणु खपे। हू अंदरि ई अंदरि में उन इशू खे दॿाए थो ऐं पोइ इंतिहा जो क़दम खणण ते मजबूर थिए थो। त उनजे करे पहिरीं त उन नौजवान खे ॾिसणु त इहो खपे त असां नौजवान जेके कंहिं बि क़ौम जो मुस्तक़बिल आहियूं। इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं छो जो इलाही अहम टॉपिक आहे ऐं मां चाहींदसि इन ते थोरो ॻाल्हाइजे। हिते ब्रेक जो बि वक़्तु थी वियो आहे त वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं।
अगरि तव्हांखे भली कार्ड कंदासीं रंगनि भरी शाम में ऐं जेका असांजी ब्रेक खां पहिरियां गुफ़्तगू थी रही हुई त मां चाहींदसि उनखे तव्हां कंटिन्यू कयो। तव्हां ॿुधाए रहिया हुयो नौजवान ज़हननि जी नुमाइंदगी जदीद ख़्यालनि खे जनम ॾिए थी ऐं मसनूई ज़हनत जहिड़ा अज़ीम ख़्यालनि जी पैदावार जो चिटो सबूत आहिनि। या नौजवाननि खे ख़बर आहे पर ख़बर न आहे अलाए छो उहो नौजवान मायूस थिए थो। उनखे ख़बर आहे त मुस्तक़बिल असांखे हेॾिणो आहे, हिन क़ौम खे हिन समाज खे सुधारणो असांखे ई आहे ऐं असां ई उहे माण्हू आहियूं जेके माण्हुनि जे चहिरनि ते मुर्कूं आणण वारा आहियूं। छाकाणि त माण्हुनि जे चहिरनि ते मुर्कूं आणण वारा नौजवान हूंदा आहिनि। उहे नौजवान जॾहिं अॻिते वधंदा आहिनि तॾहिं क़ौम ख़ुशि थींदी आहे, उन्हनि जा वालिदीन ख़ुशि थींदा आहिनि ऐं उहे नौजवान मायूसी चहिरनि ते जेका रखी करे ख़ुदकशी तरफ़ वधी रहिया आहिनि, डिप्रेशन जे तरफ़ वधी रहिया आहिनि। घर जे हिकिड़ी कुंड में अकेला वेही करे मोबाइल जी स्क्रीन ते जेको आहे स्क्रॉलिंग कंदा रहनि था। त आउं सम्झां थो त उन नौजवाननि खे इहो सम्झणु खपे त असां में असांजे माइटनि जूं ख़्वाहिशूं आहिनि ऐं उनखां अलावा हिन समाज जूं ख़्वाहिशूं आहिनि। ॿियो इहो हिकिड़ो उन फैक्टर आहे त माइट जेके आहिनि उहे बि औलाद खे एतिरी सपोर्ट नथा कनि जेतिरे क़दुरु मूं ॾिठो आहे। पेरेंट्स जो रोल आहे। छाकाणि त ॾिसो हींअर को नौजवान कंहिं वॾे जे अॻियां का ॻाल्हि करे थो त हू चवंदा त आउं वॾो आहियां, मुंहिंजे अॻियां तो छो ॻाल्हाए। का बि जेकॾहिं पंहिंजे अंदरि जी का ॻाल्हि अहिड़ी रखे थो, ख़्वाहिश जो इज़हार करे थो त उनखे नतीजे तौर ते जेके दाॿा मिलनि था, नतीजे तौर ते ख़राबु रवैयो मिले थो ऐं नतीजे तौर ते समूरे घर में उनजी ॻाल्हि ॿुधाई वञे थी त हिन नौजवान हीअ ॻाल्हि कई आहे। त उनजे करे आउं सम्झां थो त उन में पेरेंट्स खे किरदारु अदा करणु खपे, उन्हनि जी तरबियत करणु खपे। अॻिए दौर में माण्हू पंहिंजी औलाद जी तरबियत कंदा हुया ऐं पंहिंजे भर में विहारे करे शयूं ॿुधाईंदा हुया ऐं अॼु जो वालिदीन जेकॾहिं ॾिठो वञे त हिकु त हू पाण मसइलनि जे वर चढ़ियल, ॿियो उहो त पंहिंजे औलाद जेको उनखे वक़्तु नथो ॾिए। हिते इहो बि त आहे न त छोकिरो आहे त तोखे कमाइणो आहे कमाइणो आहे कमाइणो आहे। बिल्कुलु ठीकु आहे, असां ॿार खे इहो कोन सेखारींदासीं त तोखे पंहिंजो फ्यूचर ठाहिणो आहे, तोखे अॻिते वधिणो आहे। असां इहो कोन सम्झाईंदासीं त तुंहिंजो करियर आहे, तोखे अॻिते वधिणो आहे। असां उनखे इहो चवंदासीं तोखे पढ़ी करे ॿाहिरि निकिरणो आहे, कमाए करे घरु अचिणो आहे, पैसा हिते रखणा आहिनि। त हू कीअं मतिलबु उहो अॻिते वधंदो? हुनजे ज़हन में सिर्फ़ु इहा ई शइ हूंदी त मूंखे घर जे लाइ कमाइणो आहे, घरु हलाइणो आहे। ॿियो इहो त नौजवान खे हाणे ॾिसो चवंदा आहिनि त तव्हांखे सिर्फ़ु मेडिकल करिणो आहे, मेडिकल में वञिणो आहे या इंजीनियरिंग में वञिणो आहे। माइट हिकिड़ी ख़्वाहिश ॾिना, जेकॾहिं नौजवान पंहिंजी का ख़्वाहिश ज़ाहिर कंदो, जेकॾहिं हू चवे थो मूंखे आर्ट जी फील्ड में वञिणो आहे, जेकॾहिं हू चवे थो त मूंखे इंटीरियर डिज़ाइनिंग वग़ैरह इन फील्ड में वञिणो या का बि अहिड़ी फील्ड चूज़ करे थो त हू चवंदा त इन जो मुस्तक़बिल छा आहे। मतिलबु हू मुस्तक़बिल जेको ॾिसंदा पंहिंजे इर्द गिर्द जी सोच खे ॾिसंदा। असांजी सोच जेका आहे कमरे जे अंदरि बंदि न करणु खपे, असांजी सोच वसी करणु खपे। जॾहिं सोच वसी थींदी पंहिंजी तॾहिं किरदार जेके आहिनि उहे ठहंदा। किरदार ठहण जे लाइ सोचनि जो हुजणु लाज़मी आहे, वसी सोच हुजण जो। त उनजे करे वालिदीन खे सोच वसी करणु खपे। जेकॾहिं नौजवान जी कंहिं फील्ड ॿिए में ख़्वाहिश आहे ऐं तव्हां ॿी फील्ड में उनखे मोकिलणु चाहियो था त हू कॾहिं बि उन फील्ड में न करे सघंदो, पंहिंजो पाण खे क़ाबू न करे सघंदो, उन में अॻिते वधी न सघंदो। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे त तव्हां जेका बि ॿार खे एजुकेशन ॾियारियो था, चाहे हू कंहिं बि शइ में ग्रेजुएट थी निकिरे थो त हू पंहिंजी फील्ड जे हिसाब सां जॉब वठंदो न, पंहिंजी फील्ड जे हिसाब सां जॉब ॻोल्हींदो। ऐं जेकॾहिं तव्हां चवंदव उनखे त तोखे जेकॾहिं तुंहिंजी जॉब नथी मिले पंहिंजी फील्ड जे हिसाब सां त तूं फलाणी जॉब कर, तूं फलाणी जॉब कर, त उहो कीअं कंदो? बिल्कुलु ईअं। हाणे जीअं अॼुकल्ह सॉफ्टवेयर हाउसिस आहिनि, उते असांजा ॿार जॉब्स करे रहिया आहिनि। उन्हनि जो मल्टानेशनल कंपनी सां ॿाहिरि अमेरिका सां उन्हनि जो लिंक आहे। त ज़ाहिर आहे उहो टाइमिंग्स जो इशू आहे त उहो लेट नाइट ताईं कमु कंदा आहिनि। शाम जो उन्हनि जी ड्यूटी शुरू थिए थी, वेंदे सुबुह ताईं कंहिंजी आहे, कंहिंजी 3-4 बजे ताईं आहे। त इहा बि शइ पेरेंट्स खे सम्झ में न ईंदी आहे। इहो बि पेरेंट्स चवंदा आहिनि त इहो वरी कहिड़ो कमु आहे, इहा वरी कहिड़ी जॉब आहे जेको तव्हां राति जो 2-3 बजे था अचो। भाई पंहिंजे लाइ था कनि न। ईअं ॾिसो, अॼु जो जेको बि नौजवान आहे, चाहे छोकिरो हुजे या का न्याणी हुजे, हर कंहिं माण्हू खे हींअर इमोशनली जेका आहे न सपोर्ट जी ज़रूरत आहे। अगरि उन्हनि जा पेरेंट्स उन्हनि खे सपोर्ट न कंदा उन्हनि जी डिसीशन्स में, त पोइ ॿारु ज़ाहिरी ॻाल्हि आहे मायूस थींदो ऐं उन्हनि जी जेका ज़हन में आहे उहो वकुड़जी पवंदो। सो अगरि हिकिड़ो ॿारु हूंदो आहे, अगरि हिकिड़े ॿार खे इहो ज़हन में हूंदो आहे त भई आउं इहो छाजे लाइ करे रहियो आहियां। हिकिड़ो इंग्लिश में कोट अथसि न त इफ़ यू एन आंसर टू वाई यू कैन डू एवरीथिंग इन दिस वर्ल्ड। सो अगरि ज़हन में इहा ॻाल्हि हुजे त भई असीं करी छो रहिया आहियूं, त उनखे ऑटोमेटिकली उन शइ जी मोटिवेशन वग़ैरह मिलंदी आहे। जेकॾहिं ॻाल्हि कजे त लेट नाइट वग़ैरह अचनि था, सो मुंहिंजे ख़्याल में जेके बि छो त आउं टेक जो माण्हू आहियां ऐं मूंखे इहो ज़रूरु इल्मु आहे, नाइट जेके बि जॉब्स थींदियूं आहिनि तक़रीबन कॉल सेंटर जो जॉब्स हूंदियूं आहिनि। ऐं मां इहो नथो चवणु चाहियां त कॉल सेंटर जेके बि आहिनि पाकिस्तान में
उहे सभु जेके आहिनि उहे इलीगल आहिनि बेशक स्कैम्स भी आहिनि पर कुझु रजिस्टर्ड भी आहिनि कंपनीज़ बिल्कुलु ॿाहिरि बिल्कुलु 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 ईअं आहे सो जीअं हींअर हिकिड़ो ऑप्शन आयो जो अॼु जा जेके नौजवान आहिनि उन्हनि में रिवोल्यूशन अचे पियो जेकॾहिं मुंहिंजी पंहिंजी बैच जी ॻाल्हि कयां त आउट ऑफ 40 स्टूडेंट्स हींअर अराउंड 30 जे क़रीब जेके आहिनि छोकिरा उहे हींअर 3rd ईयर में कमाइनि था पिया हा अगरि उन्हनि वटि पंहिंजो गोल सेट आहे छो त अॼु जी दुनिया में का बि फील्ड फारिग न आहे सभु फील्ड कमाईंदियूं आहिनि सिर्फ़ु उन में उहो एक्सपर्ट हुजे पंहिंजी जेका फील्ड आहे उन में एक्सपर्ट हुजे उनखे सुठी ख़ासी नॉलेज हुजे त उहो सर्वाइव करी वेंदो ईंदड़ जेको बि टाइम आहे ॾाढो ॾुखियो अचण वारो आहे अगरि उन वटि कंहिं छोकिरे वटि स्किल न हूंदो कंहिं बि स्टूडेंट वटि स्किल न हूंदो उहो अॻिते हली सर्वाइव न करे सघंदो पर स्किल्स बि असां वटि जीअं AI ते असां ॻाल्हायोसीं AI में इलाही शयूं आहिनि सिखण जे लाइ त तव्हां पंहिंजी स्किल खे अञा मेंटेन करे सघो था बिल्ड करे सघो था बट इन खां अलावा जेकॾहिं AI खां हटी जेकॾहिं ॻाल्हि कयां त कहिड़ी अहिड़ी स्किल आहे जेका अॼु जे नौजवान जी नीड आहे त हू सिखे ॾिसो जेकॾहिं आउं अवल त इहो ॻाल्हि कंदुसि त प्रॉब्लम सॉल्विंग जेका आहे उहा स्किल्स हिकिड़ो मतिलबु मेजर स्किल आहे जेका हर माण्हू में हुजणु खपे आफ्टर AI हींअर स्टूडेंट्स में इहो स्किल रहियो ई न आहे नंढी नंढी कैलकुलेशन हूंदी आहे नंढी नंढी रिसर्च हूंदी आहे उहो बजाए असां वञी मैन्युअली उन खे सर्च आउट कयूं मैन्युअली उन खे ॾिसूं असां चैट GPT ते हलिया वेंदा आहियूं असांखां पुछंदा आहिनि भई इहो छा आहे ऐं पंहिंजी जेका दिमाग़ असां बिल्कुलु हलाईंदा ई न आहियूं हाणे इवन तो आउं पाण बि आहियां न करे मूंखे परसेंटेज कढणो हूंदो आहे कंहिं मैथमेटिक्स जो त उहो आउं AI खां बसि डायरेक्ट अच्छा उहो मूंखां टाइप बि न थींदो आहे ऐं वॉइस मैसेज ते चवंदो आहे भई एतिरो परसेंटेज छा अथसि त इहा जेका प्रॉब्लम सॉल्विंग जी जेका स्किल आहे न उहा आस्ते आस्ते इहा ख़तमु थिए पई ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे त अॼु जे नौजवाननि वटि कहिड़ो स्किल हुजणु लाज़मी आहे त मां इहो चवंदुमि त बेसिक उहा आहे AI हलाई सघनि हींअर ॻाल्हि कजे जीअं मां सवेर बि ॻाल्हि कई भई क्लॉड जी हींअर सवें हज़ारे एग्ज़ाम्पल अहिड़ा आउं तव्हांजे साम्हूं रखी सघां थो जेके छोकिरा पढ़ियल लिखियल बि न आहिनि बट दे आर टेक्निकल सो उहे क्लॉड जे ज़रिए हींअर सुठा ख़ासा पैसा कमाइनि था पिया मतिलबु क्लॉड इज़ अ वन स्पेस क्लॉड में तव्हां सभु कुझु करे सघो था हाणे अक्सर जेका हींअर जेका हले पियो ट्रेंडिंग अर्निंग जेको मेथड हले पियो उहो इहो पियो हले त भई सोशल मीडिया ते जेके न उहे रील्स शेयर कंदा आहिनि उहो ईअं हूंदो आहे त मतिलबु हिकिड़ी स्क्रिप्ट जनरेट कराईंदा आहिनि पहिरीं ॾिसो स्क्रिप्ट राइटर हूंदो हुयो अॼु हाणे स्क्रिप्ट राइटर न आहे रहियो हाणे स्क्रिप्ट पहिरीं जनरेट कराईंदा आहिनि उहो बि AI खां कराईंदा आहिनि ऐं देन हिकिड़ो AI जी ॿी एप्लीकेशन आहे उनखे स्क्रिप्ट ॾींदा आहिनि उहा वॉइस उनखे जनरेट करे ॾींदो त हिते वोकलिस्ट बि ख़तमु थी वियो ऐं उहो वरी ॿिए AI खे ॾींदा आहिनि ऐं उहो वरी उनखे वीडियो उनखे जनरेट करे ॾींदो आहे ॾिसो जेके इंसान आहिनि उन्हनि जी जॉब्स ख़तरे में पइजी वियूं न ख़तरे में मां इहो न चवंदुमि ख़तरे में पइजी वियूं हा जेके नॉन टेक्निकल पर्सन्स आहिनि जंहिं वटि सुठा स्किल्स न आहिनि उहे बिल्कुलु ख़तरे में आहिनि बाक़ी AI अगरि अचे थो पियो त AI खे अडॉप्ट करणु लाज़मी आहे पर जेके नॉन स्किल माण्हू आहिनि त उहे जेकॾहिं इहा स्किल सिखनि ऐं उहे माण्हू वरी AI खां कमु वठनि त मुंहिंजे ख़्याल सां त उन्हनि जे लाइ त इलाही मसइलो हल ॾिसो हिकिड़ो इहो हिकिड़ी चैन आहे ऐं इहा चैन जेका हलंदी वेंदी जेकॾहिं अॼु जो जेकॾहिं कोई बि मतिलबु मां इहो चवंदुमि त AI हर माण्हू खे सिखणु खपे चाहे उहो स्टूडेंट हुजे चाहे उहो प्रोफेशनल लाइफ में हुजे चाहे उहो ओल्ड एज को बि हुजे छो त अगरि उनखे AI हलाइणु ईंदो उहो उन जी जेका आहे डेली लाइफ आहे उहा काफ़ी आसान थी पवंदी ईअं हाणे जेकॾहिं ॻाल्हि कजे स्टूडेंट्स जी त भई स्टूडेंट्स हींअर कहिड़ा कहिड़ा उन्हनि में मसइला अचनि था या अॼु जा जेके आहिनि अर्निंग मेथड्स कहिड़ा आहिनि त मुंहिंजे सम्झ में ई कॉमर्स में हींअर वॾो ॾाढो बूम आयो आहे 2018 में मतिलबु जेकॾहिं ॻाल्हि कजे त ॿ ऑप्शन आहिनि हिकिड़े पाकिस्तानी स्टूडेंट जे लाइ पाकिस्तानी रेज़िडेंट जे लाइ या त उहो लोकल ई कॉमर्स करे या इंटरनेशनल ई कॉमर्स करे लोकल ई कॉमर्स में इहो अथसि त अॼु जीअं तव्हां ॾिठो हूंदो त कॾहिं इहो तसवर बि न हूंदो हुयो एड्स जो हाणे मेटा एड्स अची विया आहिनि पंहिंजा हर कोई स्टोर जनरेट करे थो पंहिंजा प्रोडक्ट लिस्ट करे थो ऐं उहा थ्रू मेटा एड्स उनखे जेका आहे कैंपेन रन करे थो ऐं उन जे थ्रू सुठी ख़ासी अर्निंग करे थो इहो मां ॻाल्हि कयां पियो लोकल जी ई कॉमर्स जी इंटरनेशनल ई कॉमर्स इज़ वेरी वास्ट तव्हां मुंहिंजे ख़्याल में Amazon इज़ द वन ऑफ द बिगेस्ट मार्केट प्लेस इन द वर्ल्ड Amazon में जेका US में जेकॾहिं स्पेसिफिकली ॻाल्हि कयां US में जेके बि कार्ड्स जी जेका आहे इंटरनेट ते यूज़ थींदा आहिनि
जेके पाण वटि क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड हूंदा आहिनि 75% उहे अमेज़ॉन ते यूज़ थींदा आहिनि। सही। तव्हां हाणे सोची सघो था केतिरी वॾी वास्ट हिकिड़ी मार्केट आहे। इहो सभिनी जे लाइ मतिलबु ओपन आहे त भई केर बि किथां जो बि हुजे इंटरनेशनल, उहो अमेज़ॉन ते पंहिंजो अकाउंट रजिस्टर कराए, पंहिंजो शॉप रजिस्टर करे, उन जे लाइ हिकिड़ो प्रॉपर ट्रायल आहे, प्रॉपर मेथड आहे। जीअं पंहिंजी जेका आहे अवल हिकिड़ी शर्त इहा हूंदी आहे त भई तव्हांजी US में कंपनी रजिस्टर्ड हुजे, ऐं देन उन्हनि जा जेके आहिनि तव्हां IRS खां उन्हनि जा जी पाण वटि हिते हूंदो आहे CNIC नंबर या NTN नंबर फॉर द बिज़नेस, उते EIN नंबर खपंदो आहे। ऐं देन उहो तव्हां पंहिंजे जेका आहिनि इहे मतिलबु बेसिक शयूं हूंदियूं आहिनि जेके अमेज़ॉन तव्हां खां घुरंदो आहे तव्हांजो बिज़नेस एग्ज़िस्ट करे थो इहो चेक करण जे लाइ। सो अमेज़ॉन जी जेकॾहिं मतिलबु ॻाल्हाइण ते अचूं त अमेज़ॉन वॾी वास्ट आहे। मां तव्हांखे हिकु हिकु शइ एक्सप्लेन करे सघां थो, छो त मुंहिंजूं पंहिंजूं 3 कंपनीज़ रजिस्टर आहिनि US में। सो ऐं ई-कॉमर्स में जेका अमेज़ॉन ऐं हींअर त टिकटॉक शॉप बि आहे। हाणे टिकटॉक शॉप ते कंहिं टाइम में पाण सिर्फ़ु रील्स स्क्रॉल कंदा हुआसीं, हाणे टिकटॉक शॉप ठही वियो आहे जंहिं ते जेके आहिनि जीअं अमेज़ॉन मार्केट प्लेस आहे, ईअं एग्ज़ैक्ट टिकटॉक ते बि जेके तव्हां प्रोडक्ट्स लिस्ट आहिनि त इन में बि ॾाढो बूम आहे। ज़बरदस्त। अञा अमेज़ॉन ते अञा बि ॻाल्हाईंदासीं, तव्हां खां पुछंदासीं इन हवाले सां। त शोभी भाई भी असां सां गॾु आहिनि। शोभी भाई क्या सुनाने? यकीन माने जब मैं सुनता हूँ इसको तो एक किसे कहते हैं ना, रूह को सुकून मिलता है, क्योंकि दोनों पाकिस्तान की बिग लेजेंडरी आर्टिस्ट नसीबुल्लाह जी और आबदा परवीन जी, माशाल्लाह, और ये ट्रैक उन्होंने कोक स्टूडियो में किया था। बड़ा शॉर्ट किया है मैंने टाइम के हिसाब से, क्योंकि जो उन्होंने गाया है क्या ही बात है। और आज मैं इसे गाने की कोशिश कर रहा हूँ। ओके ओके। और आप लोगों ने जो हमारे गेस्ट और आपने जज करना है कि मैंने इसको कितना निभाया ये है, क्योंकि ये कोक की हिस्ट्री का एक मुश्किल तरीन गाना जिसे कह सकते हैं हम ये है। तो आप कहेंगे फिर शुभी भाई आप कर रहे हैं भाई। मुश्किल तो काम हेलो अच्छा लगता है ना, चैलेंज होता है वो। मैं सीने लावा ते मैं हंसती जावा, धुप्पा दे नाल लड़ लड़ के मैं लपिया दी सावा। दुख भी अपने सुख भी अपने ते मैं जाना, सबनू समझ के की करना है दिलों ए समझावा। तू झूम झूम झूम, तू झूम झूम झूम,
मस्जिद मेरी, तू क्यों उठावे मस्जिद मेरी, मैं क्यों ठावा मंदिर नो है। आजा दोनों बैके फड़िए, एक दूजे दे अंदर नो, तू झूम 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 झूम, तू झूम 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 झूम, झूम झूम झूम। मैं दीवानी कुछ ना जाना, मस्त हो के गावा, दुनिया राजी कर कर के मैं फैर चैन न पाना। सारी दुनिया मिल जाने दे पीछे की रह जाना, सारी दुनिया मिल जावन ते पीछे की रह जावा। तेरे बस में कुछ भी नहीं है, दिल तू है समझावा। तू झूम 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 झूम, तू झूम झूम झूम, तू पीड़नू में सीने लावा, दे में हंसदी जावा। धुप्पा दे नाल लड़ लड़ के मैं लभदी अपनी छावा। दुख भी अपने सुख भी अपने, दे में मरदी जाना। सबनू समझ के की करना है, दिलों है समझावा। तू झूम तू झूम तू झूम तू झूम तू झूम झूम झूम, तू झूम झूम झूम, तू झूम झूम झूम, तू झूम शोभी भाई मजा आ गया, आपने वाकई घुमा दिया हमें। अच्छा था बहुत, मगर वो बड़ी माफ़ी, शुरू में आप तो परवीन जी ने जैसे बोला वो गलत ही हो गया। वो तो खैर अब हमें नहीं पता, हम तो मासूम बच्चे हैं, हमें क्या पता भाई इन चीजों का। अच्छा असल में ये कि वो रागनी, क्योंकि एक्चुअली राग याद है, स्केल याद है, तो वो निभा लिया। लेकिन जो बात है, सच बात है कि वो हमारी लेजेंड आर्टिस्ट है, उसमें कोई शक नहीं। वो अल्फाजों को इतना खूबसूरत बोल देती हैं, लगता है ऐसा बड़ा आसान है कि हाँ जी हो जाएगा, लेकिन जब गाते हैं तो पता चलता है। आज मैंने थोड़ी सी गलती की है इसमें, लेकिन आइंदा जब गाऊंगा इंशाल्लाह। कोई बात नहीं, आज की क्लास आपकी जो हो गई, अब कल की क्लास में जो है ना फिर मजीद आपसे बात करेंगे। एक गलती माफ होती है वैसे भी। तो इतने बैठा तो ब्रेक ही जल्दी हाजिर थे।
तव्हांखे भली कार्ड कंदासीं रंगन भरी शाम में। असद मूंखे इहो ॿुधायो त ह्यूमनिज़म तव्हांजी नज़र में आहे छा? इंसानी हक़ जेके आहिनि इंतहाई अहम आहिनि। हिते त हाणे त पाण वटि यूनिवर्सल डिक्लेरेशन 1948 में जॾहिं गॾियल क़ौमूं गॾियूं उन्हनि 1948 में यूनिवर्सल डिक्लेरेशन ठाहियो। 10 डिसंबर ते जेको ॾींहुं मल्हायो वञे थो ह्यूमन राइट्स जो, उन खां अॻु में पाण वटि हूंदो हुयो राज्यनि ऐं भाॻनि जो कॉन्सेप्ट। राज्यनि ऐं भाॻनि में कंहिं बि को माण्हू कंहिं सां इशू थींदो हुयो त माण्हू हुते वञी पहुची वेंदा हुया ऐं उनजो मसइलो हल कंदा हुया हिक ॿिए में। पोइ त निज़ाम आयो, अदालतनि जो सभु शयूं आयूं हेॾा हुन, पर माज़ी में माण्हू पंहिंजा मसइला पाण ई ॻोठनि में हल कंदा। अॼु बि किथे किथे थिए थो त इंसानी हक़ ऑक्सीजन जी आहे। जीअं इंसानु ऑक्सीजन बिना अधूरो आहे, ईअं समाज जो पखीड़ो बि बुनियादी हक़नि खां सवाइ अधूरो आऊं भरे पसा पूरो कंदो आहे। तव्हांखे लॻे थो त अॼु जे माण्हू खे ख़बर आहे त हुनजा हक़ कहिड़ा आहिनि? न, असांजे माण्हुनि खे ख़बर ई न आहे त असांजा हक़ कहिड़ा आहिनि। फंडामेंटल राइट्स पाकिस्तान जे कानून में जेकॾहिं ॾिसूं, आर्टिकल 8 खां वठी आर्टिकल 28 ताईं ज़िंदगी जीअण जो हक़, ॻाल्हाइण जो हक़, कंहिं बि इदारे खां इंफॉर्मेशन वठण जो हक़, बराबरी जो हक़, तव्हांखे इदारा ठाहिण जो हक़, केतिरा ई अहिड़ा हक़ जेके आहिनि उहे असांखे ॾिना विया आहिनि आइन में। ज़िंदगी जीअण जो हक़ जेको आहे असांखे वधि में वधि इहो त फसियो थो वञे। थरपार कर्म में जेकॾहिं ॾिसूं था त असांखे पाणी जेको आहे इहो सभु शयूं मुहैया सवले नमूने न करे इहो हक़ खसियो वियो आहे। त उन्हनि माण्हुनि जी उन माण्हुनि खे हक़ जी ख़बर ई कोन्हे। जॾहिं मूंखे मुंहिंजे हक़ जी ख़बर कोन हूंदी, जॾहिं मूंखे कानून जी नॉलेज ई कोन हूंदी, त पोइ आउं पंहिंजा हक़ हुकूमत खां कीअं वठंदुसि, रियासत खां पंहिंजा हक़ कीअं वठंदुसि। त उनजे करे आउं सम्झां थो त उनजे लाइ क़दम इहो करणु खपे, सिविल सोसाइटी, नौजवान, ॿिया इदारा गॾिजी करे असांजो जेको कोर्स आहे जेको नंढनि ॿारनि खे पढ़ायो वञे थो, उनमें घटि में घटि जेकॾहिं तव्हां 6 खां 9 करियो त मैट्रिक क्लास या इंटर में 1 खां 2 सब्जेक्ट तव्हां बुनियादी हक़नि ते रखो त घटि में घटि असांजे माण्हुनि खे, नौजवाननि खे ख़बर त पए। जॾहिं नौजवान खे ख़बर हूंदी त नौजवान उनजे लाइ, जिन नौजवाननि खे ख़बर आहे उनखे घुरिजे इहो त उहे पंहिंजे ॻोठनि में वञनि था, उते काउंसलिंग कनि माण्हुनि खे इहो ॿुधाइनि त तव्हांजा हीअ हक़ आहिनि। जीअं पाण जेकॾहिं ॻाल्हि करियूं त को हिकिड़ो माण्हू आहे, उन माण्हू सां ज़्यादती थिए थी, ज़्यादती थिए थी ऐं उनजे खीसे में वकील जी फीस भरण जा पैसा कोन्हे, उहो छा कंदो? उहो मायूस थी वेंदो। उनजे लाइ जेकॾहिं कोर्ट करणी आहे त डिस्ट्रिक्ट लीगल एंड एम्पावरमेंट कमेटी हिकिड़ी ठहियल हूंदी हर डिस्ट्रिक्ट में। उनजो जेको चेयरपर्सन हूंदो आहे, चेयरमैन हूंदो आहे, उहो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज हूंदो आहे। उहो माण्हू सिर्फ़ु सिंधीअ में हिकिड़ी दरख़्वास्त लिखी ॾे त आउं ग़रीब माण्हू आहियां, मूंसां हीउ मसइलो थियो आहे, मूं वटि वकील जी फीस भरण जा पैसा कोन आहिनि ऐं मूंखे वकील फ़राहम कयो वञे। पोइ सेशन जज जेका डिस्ट्रिक्ट लीगल एम्पावरमेंट कमेटी जी मीटिंग घुराईंदो ऐं उनमें उन माण्हू खे जेकॾहिं उहो मुस्तहक़ हूंदो, उन माण्हू खे सिर्फ़ु साबित इहो करिणो त मुस्तहक़ आहियां। मुस्तहक़ हूंदो त उन माण्हू खे वकील मिलंदो ऐं वकील जेका फीस आहे उहा अदालत भरींदी। हाणे इहो कंहिं माण्हू खे ख़बर ई कोन्हे। जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं त फेटल एक्सीडेंट एक्ट जी, रोज़ानो पाण वटि एक्सीडेंट हिते थींदा आहिनि ऐं उनजी पाण सिर्फ़ु छा दाख़िल कराईंदा आहियूं, FIR दाख़िल कराईंदा आहियूं, फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट दाख़िल कराईंदा आहियूं। पर हिकिड़ी ॿी बि शइ आहे कानून में, फेटल एक्सीडेंट एक्ट। फेटल एक्सीडेंट एक्ट जे तहत तव्हां सीनियर सिविल जज वटि, ज़िले जी सीनियर सिविल जज वटि अदालत में डैमेजिस क्लेम करे सघो था त हीउ माण्हू 20 सालनि जी उमिरि में गुज़ारे वियो, 40 सालनि जी उमिरि में गुज़ारे वियो, हीउ जेकॾहिं माण्हू 70 सालनि ताईं, मैक्सिमम जेका उमिरि पंहिंजी 70 साल ताईं पाकिस्तान जी लिखी वञे थी, त 70 सालनि ताईं जेकॾहिं जीअ आहे त हेतिरो पैसो कमायो आहे। पोइ उहो माण्हू ॾिठो वेंदो, उहो माण्हू मज़दूर आहे, उहो माण्हू खे नौकिरी में आहे, कंपनी में हेड छा आहे, उनजी पघार केतिरी थिए थी, उहो समूरी कैलकुलेशन करे असां केस दाख़िल कंदासीं कंपनसेशन जे लाइ उन में सीनियर सिविल जज जी अदालत में। जॾहिं उहो असीं दाख़िल कंदासीं त अदालत सॻोरी उन ते डिग्री कंदी ऐं उहो उन माण्हू खे उहा साॻी रक़म मिली सघे थी जेको उन में ॼाणींदो या उन खां घटि जेका बि अदालत खे बहितर रक़म लॻी उहा ॾेई सघे थी। हाणे ॾिसो भला जेकॾहिं उहो केस दाख़िल थिए, उन बेवा खे जेकॾहिं उहा रक़म मिली वञे, उनजी जेका केॾो फ़ाइदो थिए थो, उनजे ॿारनि जो समूरो ख़र्च सभु शयूं उन मां मेंटेन थींदियूं। हाणे असांजे माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे। उनजे करे आउं सम्झां थो त न सिर्फ़ु नौजवान असां जहिड़ा, पर बार काउंसिल्स, ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट या जेके बि इदारनि में कमु करे रहिया उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे ॻोठनि में आसपास घटि में घटि ॿियो नथा करे सघो त तव्हां पंहिंजे ॻोठ में त तालीम ॾियो, माण्हुनि खे हक़नि जी तालीम ॾियो त तव्हांजा हीअ हक़ आहिनि। हाणे ओम्बड्समैन, मुहतसिब आला, ऐं त चवंदुमि मां कंहिं असां मां ॾिसंदड़ जेके माण्हू हुननि मां घटि माण्हू खे ख़बर हूंदी मुहतसिब आला आहे छा। मुहतसिब आला जी हिकिड़ी अदालत आहे। जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कई वञे त प्रोविंशियल ओम्बड्समैन, सूबाई ओम्बड्समैन जेको आहे हर सूबे में आहे, उनजे तहत सूबाई जेके बि इदारा आहिनि उनजे रिलेटेड जेकॾहिं तव्हांजो को केस आहे, का कंप्लेन आहे, सूबाई इदारा तव्हांजे हल नथा कनि, तव्हां ओम्बड्समैन उनजे ख़िलाफ़ु केस दाख़िल करियो।
मुंहिंजे साम्हूं जा एतिरा मसइला आहिनि। थरपारकर में हिकिड़ो हूंदो हुयो रीजनल डायरेक्टर, हाणे बदिली थी वियो आहे, मोहम्मद उमर पंवर साहिबु। असां पाण खे ऐं चवंदा आहियूं एक्टिव हुअसि, असीं रेडियो पाकिस्तान मिठी ते हूंदा हुआसीं सभु करे, पर असांखे ओम्बड्समैन जी ख़बर ई कोन्हे। उहो जॾहिं थरपारकर में आयो, जॾहिं कमु कयो, तॾहिं असांखे ख़बर पए त ओम्बड्समैन में को इदारो आहे, एतिरो कमु करे थो। मूंखे यादि हिकिड़ी बेवा हुई, उनजे लाइ असां एप्लीकेशन ॾिनी, उनजा 12 लख रुपया लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट ॾिना आहिनि। उनखां अलावा काफ़ी अहिड़ा माण्हुनि जा मसइला हुया रेवेन्यू खाते जा, जेके असां वटि क्राइम जो जेको बुनियादु आहिनि उहो रेवेन्यू खातो। रेवेन्यू खातो थरपारकर में जेकॾहिं सवले नमूने कमु करे, रिकॉर्ड खे डिजिटल करे ऐं माण्हुनि जा मसइला तुर्त बुनियादनि ते हल करे, तव्हां सम्झां थो थर मां तक़रीबन जेको क्राइम आहे, जो रेशो जेको आहे माण्हुनि जी झेड़ा झटा ई जेके आहिनि उहे हल थी सघनि था। त थर जेको आहे उते त असां हमेशह इहे ई मसइला ॿुधाइनि, पाणी जा, एजुकेशन जा, हेल्थ जा, पर उते इहे बि मसइला आहिनि। बिल्कुलु थरपारकर में इहे मसइला था, छाकाणि त चवंदा आहिनि त वठो त थर न त आहे बर। जॾहिं बि बरसातूं थींदियूं आहिनि त माण्हू पंहिंजूं ज़मीनूं पोखींदा आहिनि। हाणे रिकॉर्ड जेको आहे उहो माण्हू को फोत थी थो वञे, हिकिड़ो माण्हू फोत थी वियो, उनजो रिकॉर्ड तब्दील कराए ॿिए जे नाले कंदा ई कोन आहिनि। जेको फोती खातो जंहिंखे चइबो, फोती खातो तब्दील थिए कोन थो। अच्छा, हिकु नसल जो कोन थियो, वरी ॿियो माण्हू फोत थी वियो, उनजो बि न थियो, पोइ हेठि माना ॾाॾे जे नाले या परॾाॾे जे नाले मिल्कियत आहे, पोइ उन मां ॿिया हिसेदार थियनि था। पोइ इहे माण्हुनि में इशूज़ थियनि था त हीउ पासो मुंहिंजो आहे रोड वारो, या हीअ शइ मुंहिंजी आहे, हीअ तव्हां असांजी हुई। पोइ तव्हां अॻु में हिकिड़ो हूंदो हुयो सुप्रीम कोर्ट में, जो सुप्रीम कोर्ट हुनखे ख़तमु करे छॾियो 1993 में, एडवर्स पोज़ेशन। एडवर्स पोज़ेशन माने जंहिं वटि माण्हू वटि उनजो कब्ज़ो आहे, उनजे नाले ज़मीन थी वेंदी हुई माज़ी में, उनजो ॿियो कहिड़े वारिस वग़ैरह कंहिं माण्हू जो न आहे ज़मीन, खाता उन्हनि जे नालनि ते हूंदा आहिनि, खाता पोइ इहो थी वेंदो उनजे नालनि ते। त अहिड़ा बि काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि। हाणे उहे माण्हू पाण में अटकिया वेठा आहिनि, उनजे लाइ अदालतूं जेकॾहिं केस हले थो त उहो 10 खां 15-20 साल उन केस खे लॻी वञनि था। पोइ अञा खां अॻिते जेकॾहिं सुप्रीम कोर्ट ताईं वञे था, चवंदा सॼी उन माण्हू जी उमिरि गुज़री वेंदी। उहो पोड़ो ॿार नंगर पारकर जे कहिड़े ॻोठ मां निकिरे थो, मिठी जे अदालत में पहुचे थो, 2 हफ़्ते ते 3 हफ़्ते ते अचे थो, पर उहो अखियुनि में लुड़क मायूसी खणी वापसी वञे थो, उनखे इंसाफ़ नथो थिए, मसइलो हल नथो थिए। रेवेन्यू खाते में जेकॾहिं डिप्टी कमिश्नर जी ऑफिस में वञे थो, डिप्टी कमिश्नर जी ऑफिस मिठी खां जेको नंगर पारकर आहे उहो ऐं सम्झां थो त 130-140 किलोमीटर नंगर पारकर। नंगर पारकर खां परते जेकॾहिं बॉर्डर जे ॻोठ खां हिकिड़ो माण्हू डिप्टी कमिश्नर जी ऑफिस में अचे थो पंहिंजो मसइलो खणी, असां त ठीकु आहे, उहो माण्हू एक्टिव आहे, उहो त पुछी थो वठे कंहिं माण्हू खां। जंहिं माण्हू खे ख़बर ई कोन्हे, जंहिं माण्हू मोबाइल फ़ोन ई न आहे, उहो माण्हू DC जी ऑफिस में पहुचे थो, DC ऑफिस में मौजूदु नथो हुजे। जेकॾहिं हुजे थो त ॿाहिरि जेके बीठल हुनजा पटेवाला आहिनि उहे चवनि था त DC साहिबु मीटिंग में बिज़ी आहे। उहो माण्हू वरी वापसि वञे थो, उन माण्हू जा समूरो जेको माली हालत कमज़ोर थी वञे थी, न ज़मीन त हुई हुनजी वञे थी, पर मसइलो हल नथो थिए। त इन क़िस्म जी सूरत हाल आहे। बाक़ी तालीम जा मसइला आहिनि, पाणी जो मसइलो। थरपारकर जी मूं त हिकिड़ी विच में हिकिड़ी रिपोर्ट पढ़ी का, त उन में 90% थरपारकर जेको पाणी उहो पीअण जे लाइक़ु कोन्हे। उन में एतिरो जेको आहे फ्लोराइड, ॿियो जेको उनजो जेको मक़दार वग़ैरह हूंदो आहे, जेके इंटरनेशनल प्रोटोकॉल्स आहिनि, उहा तमामु घणो ज़्यादा आहे, जंहिंजे करे माण्हुनि खे मैदे जा मसइला अचनि था, हॾियुनि जा मसइला थियनि था, काफ़ी अहिड़ी बीमारियूं जिन खे थियनि थियूं, उहो बि हल थियण जे लाइ तयारु न आहे। असां थर खे कैनाल घुर्जे जी जेका तहरीक आहे उहा हलायूं था, नतीजे में असांखे कैनाल बि नथो ॾिनो। अलाह ॿुधंदो तव्हांजी, ऐं अलाह साईं ई बहितर कंदो, तव्हांजा मसइला हल कंदो। इहे इशूज़ तमामु घणा आहिनि। असां जेकॾहिं हिते ॻाल्हाइण वेहंदासीं त शायदि असांजा शोज़ घटि पइजी वञनि इन टॉपिक ते, पर इहे इशूज़ बि हल थियण ज़रूरी आहिनि। पर मुंहिंजे ख़्याल सां इनखे नेग्लेक्ट बि कयो थो वञे पियो, बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो वञे थो। हाणे जेकॾहिं को माण्हू रोज़ानो जी बुनियाद ते जीअं मूं ॻाल्हि कई, उहो ऑफिस ते अचे थो, हिकु चकर त ठीकु आहे, हुनखे पटेवाला सवले नमूने बंदी ॾींदा, 2 चकर अचे थो, साहिब सां मिलण नथा ॾियनि, पर 3 चकर हुनजो जेको रवैयो जवाबु ॾियण जो हूंदो उहो इंतिहाई ख़राबु, दिलि आज़ारी वारो। हाणे माण्हू कीअं वञनि, माण्हुनि खे ख़बर कोन्हे। ऐं उन्हनि माण्हुनि खे चवंदुसि जेकॾहिं तव्हां अदालत में नथा वञी सघो ऐं को ऑफिसर जेको आहे तव्हांजे सवले नमूने कमु नथो करे, त घटि में घटि ओम्बड्समैन में तव्हां वञो, मोहतसब आला में तव्हां वञो। जेकॾहिं फेडरल इदारे सां जीअं वापडा जो मसइलो थी वियो, केतिरा लाइट जा बिल जेके आहिनि उहे वधीक ॾेई छॾींदा आहिनि, असां वारे पासे माण्हुनि खे डिटेक्शन आणनि था, काफ़ी जेके इशूज़ आहिनि उहे वापडा जे हवाले सां पेश अचनि था, त उहे फेडरल ओम्बड्समैन में वञी सघनि था। जेके सूबाई इदारा आहिनि उहे सूबाई प्रोविंशियल ओम्बड्समैन में, जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि उन जे लाइ फेडरल ओम्बड्समैन। वापडा त इलेक्ट्रिक कोन थी बख़्शे हिते, तव्हां वापडा जी ॻाल्हि था कयो। के इलेक्ट्रिक बिल ईंदो असांजो 15-16 हज़ार, त उनखे 20-22 हज़ार करे ॾेई छॾींदा। टैक्सिस एॾा त हणनि जो बसि अलाही पुॼे इन्हनि सां, इंसाननि जी जाइ कोन्हे। जेकॾहिं असां पंहिंजा उहे टैक्स जेके असां ॾियूं था, टैक्स जेको जमे करायूं था, उनजी इंफॉर्मेशन जे लाइ जेके
कानून ठाहिया विया आहिनि जेके आर्टिकल 19 आहे पाकिस्तान जे कानून में उनजो आहे त असां राइट टू इंफॉर्मेशन असां कंहिं बि इदारे खां इंफॉर्मेशन वठी सघूं था जेकॾहिं वफ़ाक़ी इदारो आहे त आर्टिकल 19 ए जे तहत या जेकॾहिं सिंध जो को इदारो आहे त सिंध ट्रांसपेरेंसी राइट टू इंफॉर्मेशन एक्ट 2016 उन ते इम्प्लीमेंटेशन कोन्हे हिकिड़ो नोटिस ॾियूं था उनजे लाइ असांजो इहो आहे 15 ॾींहंनि जो ॾींहुं रुको 15 ॾींहंनि में उहो नथा ॾियनि वरी ॿियो नोटिस ॾियूं था हफ़्ते में उहो बि नथा ॾियनि पोइ सिंध इंफॉर्मेशन कमीशन या हाईकोर्ट जो रस्तो बचे थो नतीजे तौर ते माण्हू आम माण्हू ॾिसो सिंध इंफॉर्मेशन कमीशन हाईकोर्ट ताईं कीअं थो वञे उहो पंहिंजनि मसइलनि खे ॾिसे या हेॾां वञे बसि अलाह हिदायत ॾे सभिनीनि खे छा थो करे सघिजे एटलीस्ट माण्हुनि खे इहो हुजे त एटलीस्ट हाणे जीअं रिसेंटली CM हाउस में कंप्लेंट सेल इनॉग्रेट थियो आहे मुंहिंजे सम्झ में ॾाढो ज़बरदस्त इनिशिएटिव हिननि खयो आहे हींअर डेली जे बेसिस ते हुते जा कैबिनेट जा स्पोक्समैन आहिनि सिंध गवर्नमेंट जा या हुते जा SACM आहिनि उहे डेली जे बेसिस ते विहनि था हुते ऐं तव्हांजी जेके आहिनि कंप्लेंट ॿुधनि था ऐं हुते ई विदिन कंप्लेंट सेल डिफरेंट डिपार्टमेंट्स जा डेस्क ठहियल आहिनि ऐं उहो एट ए टाइम तव्हांजो कोशिशि कंदा आहिनि मसइलो हल कराइण जो त मुंहिंजे सम्झ में इहो अथसि प्राइम मिनिस्टर कंप्लेंट पोर्टल आहे जेको मुंहिंजे ख़्याल में इमरान ख़ान वारे टाइम में लॉन्च थियो हुयो त एटलीस्ट जेके शयूं जेके तव्हांजे हथ में आहिनि उहो करणु खपनि तव्हांखे इन्हनि टूल्स खे बि त नथा जेको आहे न यूटिलाइज़ कंदा ई न आहियूं नथा कयूं न असां यूज़ ई नथा कयूं असांखे ख़बर आहे बि त असां इन पासे वञूं कोन था बिल्कुलु बिल्कुलु हाणे अगरि तव्हां सां का नाइंसाफ़ी थिए थी तव्हां एटलीस्ट हिकु जगह तव्हां हूअं त सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदा पिया आहियो हिकु जगह तव्हां कॉल ॾिसी करी ॾिसो CM हाउस में कंप्लेंट सेल ते कहिड़ी ख़बर तव्हांजो मसइलो हल थी वञे एटलीस्ट तव्हां PM पोर्टल ते तव्हां पंहिंजी कंप्लेंट रजिस्टर करायो मूं त पर्सनली वापडा जा अलाए केतिरा मसइला ॾिठा आहिनि हीअं रिसेंटली एम्बेसी में बि हिकिड़ो मसइलो थियो हुयो उहो थ्रू PM पोर्टल उहो हल थियो अरे वाह वाह सही सोचो एटलीस्ट माण्हुनि खे इहे जेके आहिनि स्टेप्स खणणु खपनि सही अच्छा मूंखे इहो बि ज़रूरु ॿुधायो जीअं असां एमेज़ॉन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई पई त एमेज़ॉन ते त पोइ अचूं था पर ई कॉमर्स में मां थोरो इंट्रस्ट पंहिंजो शो करणु चाहींदसि पंहिंजे व्यूवर्स जे हवाले सां पंहिंजे यूथ जे हवाले सां हिकिड़ो कोई माण्हू आहे जेकॾहिं ज़ीरो खां पंहिंजो बिज़नेस स्टार्ट करणु चाहे थो त उन जे लाइ बेसिक शयूं कहिड़ियूं आहिनि जिन खे नज़र में रखे ॾिसो ई कॉमर्स जी मां पहिरीं बि ॻाल्हि करे चुको आहियां 2 क़िस्म जी थींदी आहे या त तव्हां हिते लोकल ई कॉमर्स कयो या त इंटरनेशनल ई कॉमर्स कयो लोकली जेकॾहिं फ़िलहालु ॻाल्हि लोकली जेकॾहिं फ़िलहालु ॻाल्हि कजे त अवल त तव्हांखे जेके आहिनि पंहिंजे बिज़नेस सर्टिफिकेशन्स लाज़मी आहिनि तव्हांजो बिज़नेस FBR में रजिस्टर हुजणु लाज़मी आहे जंहिंजे बेसिस ते तव्हांखे NTA नंबर मिलंदो ऐं तव्हांखे बिज़नेस बैंक अकाउंट बि लाज़मी आहे सेकेंड स्टेप जेके ईंदा आहिनि उहे हूंदा आहिनि टैक्स सां रिलेटेड तव्हांजी इंटरनेट ते विज़िबिलिटी हुजणु लाज़मी आहे तव्हांजा सोशल मीडिया ते पेज हुजणु लाज़मी आहिनि तव्हांजी वेबसाइट एग्ज़िस्ट करणु खपे ऐं तंहिंखां पोइ तव्हांखे निश ॻोल्हणी आहे त तव्हांजी निश छा आहे तव्हां कहिड़ा प्रोडक्ट सेल आउट करणु चाहियो था फॉर एग्ज़ाम्पल कोई माण्हू आहे चवे थो त भई मां ब्यूटी जी कैटेगरी में वञा थो या ज्वैलरी जी कैटेगरी में वञा थो तव्हां पहिरीं उन्हनि जी सोर्सिंग ॾिसंदा त पोयां खां सोर्सिंग जेके या ट्रेंडिंग कहिड़ा प्रोडक्ट्स आहिनि अक्सर हींअर जेके लोकल ई कॉमर्स में यूज़ थियनि था प्रोडक्ट्स उहे चाइनीज़ प्रोडक्ट्स यूज़ थियनि था चाइनीज़ प्रोडक्ट्स सस्ता आहिनि उन्हनि में मार्जिन सुठो ख़ासो आहे छो त मार्जिन हींअर काफ़ी श्रिंक थी वेंदो आहे आफ्टर जेके एडवर्टाइज़मेंट कॉस्ट वग़ैरह हूंदियूं आहिनि प्रोक्यूरमेंट जेके बि कॉस्ट हूंदियूं आहिनि उन खां पोइ ॾाढो मार्जिन श्रिंक थी वेंदो आहे त हिकिड़ी स्ट्रेटजी हुजणु खपे जहिड़े बिहाफ ते हलणु खपे फॉर एग्ज़ाम्पल हींअर मां ब्यूटी में लॉन्च करणु चाहियां थो पंहिंजो स्टोर मूंखे अवल पहिरीं इहे डॉक्यूमेंट्स सबमिट कराइणा आहिनि ठाहिराइणा आहिनि ऐं उन्हनि खां बाद में मूंखे हिकिड़ी शॉपिफाई ते सुठी वेबसाइट ठाहिराइणी आहे हाणे या त शॉपिफाई ते तव्हां वेबसाइट ठाहिरायो या त तव्हां वर्डप्रेस ते ठाहिरायो इहो तव्हां ते डिपेंड करे थो मुंहिंजे ख़्याल में शॉपिफाई सस्तो आहे छो त वर्डप्रेस ते तव्हां वेंदो तव्हांजी एटलीस्ट 25,000 जी होस्टिंग ऐं डोमेन अची वेंदी ऐं उन शॉपिफाई मुंहिंजे ख़्याल में सस्तो बि आहे थोरो वधीक नज़र बि ईंदो आहे ऐं इहो अथसि त मतिलबु शॉपिफाई में ग्रो चांसिस बि सुठा अथसि त शॉपिफाई ते तव्हां मुंहिंजे ख़्याल में हींअर काफ़ी एजेंसीज़ आहिनि जेके तव्हांखे 4-5 हज़ार रुपए में स्टोर तव्हांखे डेवलप करी ॾियनि थो शॉपिफाई ते जेकॾहिं तव्हां वर्डप्रेस ते वेंदो प्रोफेशनली तव्हां उन में तव्हांजो अराउंड कोई 30-35 हज़ार रुपया ख़र्चो अची वेंदो जेकॾहिं तव्हां हिकिड़ो स्टूडेंट आहे पंहिंजी सेविंग्स मां अगरि स्टार्ट करणु चाहे थो त पहिरीं उन खे प्लान पंहिंजो रखणु खपे त मुंहिंजो हे प्लान ए आहे हे प्लान बी आहे ऐं मुंहिंजी जेका आहे अगरि इहो नथो थिए त मूंखे इन तरफ़ डाइवर्ट थियणु खपे सो जेकॾहिं कोई ब्यूटी में थो लॉन्च करे या ज्वैलरी में थो लॉन्च करे त उहो ॾिसंदो त पहिरीं भई सोर्सिंग जेका आहिनि किथां कया हितां जेकॾहिं कराची जी ॻाल्हि कजे त काफ़ी छोकिरा अहिड़ा आहिनि जेके सोर्सिंग कंदा आहिनि बोल्टन मार्केट मां सोर्सिंग करी होलसेल रेट ते
ऐं पंहिंजो मार्जिन रखी करी उन्हनि जो जेके आहिनि सुठा फ़ोटोग्राफी या वीडियोग्राफी शॉट जेके आहिनि उहे खणी करी। हाणे पहिरीं ईअं हूंदो हुयो त जेके बि एंटरप्रेन्योर्स हूंदा हुया उहे कैमरामैन खे हायर कंदा हुया त या जेके डिफरेंट हींअर फिगर्स आहिनि उन्हनि खे हायरिंग कंदा हुया त भई तव्हां असांजो प्रोडक्ट शो कयो। हाणे AI अची वई आहे, AI में तव्हां हिकिड़ो जस्ट सिंपल प्रोडक्ट जो फ़ोटो कढी अपलोड कयो, तव्हां उनखे सुठो प्रॉम्प्ट ॾियो, तव्हांखे जेका आहे हिकु वीडियो बि जनरेट करे ॾींदो, तव्हां जेका फिगर चवंदा उन जी, तव्हांखे जेका आहे उहा उन्हनि जा प्रोफेशनल फ़ोटो बि जनरेट करे ॾींदो। अच्छा, हिते जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान में क्रम्बल नाले हिकिड़ो ब्रांड आहे जेको हिकिड़ो बेसिकली कुकीज़ ब्रांड आहे, इस्लामाबाद में एग्ज़िस्ट करे थो। वन ऑफ द सक्सेसफुल बिज़नेस आहे हींअर, ऐं उन जी जेका मार्केटिंग टीम आहे क्लास। छो त हींअर नंढो नंढो का इशू थिए थो, जीअं मीम्स हींअर ॾाढा मशहूरु आहिनि, त कोई अहिड़ो वायरल मीम थो वञे त उन खे डिट कॉपी करी ऐं उहो AI खां जनरेट कराए ऐं उहे पोस्ट कंदा आहिनि त उन्हनि जी रीच सुठी ख़ासी हली वेंदी आहे। त इन में AI खे बि यूटिलाइज़ करी बिज़नेस टिप्स हूंदियूं आहिनि इहे। त अगरि सोर्सिंग किथां बोल्टन खां करे तो बोल्टन खां सोर्सिंग करी उन्हनि जा जेके फ़ोटोज़ आहिनि वीडियोज़ वग़ैरह जनरेट कराई पंहिंजी वेबसाइट ते लिस्ट करे, ऐं उन जी बाद में थींदी आहे एडवर्टाइज़मेंट। तव्हां या त तव्हां हिते जीअं लोकल जो हिते फिगर्स आहिनि तव्हां उन्ही खे ॾियो, उहे तव्हांजा प्रोडक्ट अॻिते जेके कनि एडवर्टाइज़ कनि, या त तव्हां मेटा एड्स जे ज़रिए तव्हां उन्ही खे पंहिंजो जेको आहे प्रोफाइल ॾेखारियो, पेज ॾेखारियो, पंहिंजा प्रोडक्ट्स उन्ही खे शो कयो। ऐं अहिड़े हिसाब सां मतिलबु हू हिकिड़ा बिज़नेस टर्म्स हूंदा आहिनि, एक्कोज़, टैकोज़, रोज़, रिटर्न ऑन एड स्पेंड, एड कॉस्ट ऑन एवरी कैंपेन। सो उहो तव्हांखे पूरो कैलकुलेट करी पोइ अॻिते वधणो। इन जो मतिलबु त ई कॉमर्स में AI जो वॾो हथु आहे। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी वॾो हथु आहे। हींअर मां जीअं सवेर क्लॉड जी ॻाल्हि कई, क्लॉड में हींअर हिकिड़ो वर्जन आयो हुयो फैबल 5। फैबल 5 एॾो त कॉम्पिटेबल वर्जन हुयो जंहिंखे हींअर बाद में US बैन करे छॾियो। उहा मेजरली जेका इफेक्ट करे पियो उहा ई कॉमर्स खे करे पियो। मतिलबु अमेज़ॉन्स जो जेके लिस्टिंग्स आहिनि, प्रोडक्ट लिस्टिंग, उन्हनि खे हाईजेक करे पियो, ऐं उन्हनि की जेका मतिलबु अगरि मैनुअल हिकिड़ो सुठो ख़ासो जेकॾहिं ग्रिप ते अगरि कंहिंजी आहे 15-20 कलाक में कमु करे, उहो विदिन उन खे सेकेंड में करी पियो ॾिए। सो आफ्टर दैट उन्हनि जी प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प जी ऐं अमेज़ॉन जी CEO जी मीटिंग थी हुई, ऐं उन्हनि में इहो डिसाइड कयो वियो त इन खे बैन कयो वञे। पोइ वाइट हाउस खां लेटर निकितो त भई इन खे हाणे बैन कयो, US विदिन US ऐं आउटसाइड US। सो वरी उन्हनि हींअर उन खे रेक्टिफाई करी वरी फैबल 5 लॉन्च कयो अथसि, पर इन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके आहिनि उहे कॉम्पिटेबिलिटी थोरी घटि रखी अथसि। सही, ज़बरदस्त। त हिते वठूं था ब्रेक, ई जल्दी हाज़िर था थियो। वेलकम बैक। तव्हांखे भले कार कंदासीं रंगन भरी शाम में। भाई अॼुकल्ह त जनरेशन्स जा नाला बि अची विया आहिनि। बिल्कुलु। जेन ज़ी, त वरी अल्फा, त वरी जेन अल्फा, इहो आहे छा बेसिकली? असीं त इहो था ॾिसूं त जेको बि जनरेशन जेका हींअर आहे उहा ब्रांड्स जे निशान में पाण ॻोल्हे थी। अॼु जो नौजवान ब्रांड्स जे निशान में पाण विञाए चुको आहे। अलाए त केतिरा गुलाब जामुन जहिड़ा माण्हू ब्रांड्स जे निशान में पाण ॻोल्हनि था। संदन ख़्वाब हाणे दिलि में न, पर शॉपिंग मॉल जे शोकेसनि में रखिया वञनि था। वेरी ट्रू। त उनजे करे नौजवाननि खे आउं सम्झां थो त हक़ीक़त जे तरफ़ अचिणो पवंदो। छा जीन्स पाईंदड़ जेके बर्गर छोकिरा आहिनि उहे सोचनि जी सोड़ी गिट में ब्रांड्स जे बोर्ड ते बि फ़ख़्रु महसूसु कंदा, पर खेनि पतो न आहे त ख़ुशियूं ऐं हुस्नाकियूं फितरत जे सीने में धड़कनि, उहे फितरत सां सलाड़ियल कोन आहिनि, उहे मसनूई शयुनि न वॼंदा। उनजे करे स्ट्रेस, ॿियूं शयूं ॿियनि माण्हुनि खां परे अलाए त कंहिंजी हिकिड़ी अलॻि दुनिया में आहिनि। त उन्हनि खे उन दुनिया मां निकिरणु घुरिजे, किताब पढ़णु घुरिजनि, छाकाणि त किताब असांजे दिमाग़ जी दरियूं खोलींदा। किताब लाज़मी पढ़णु घुरिजनि। उहे सिर्फ़ु घड़ी ऐं गाॾी
ऐं आउं सम्झां थो ब्रांड्स उनजी दुनिया ताईं महदूद आहिनि, हुननि खे ॿी दुनिया जी ख़बर ई कोन्हे। ईअं सम्झो त हिकिड़ो कमिरो आहे, उन कमिरे ताईं महदूद आहिनि, कमिरे खां ॿाहिरि छा थो वापरे। आउं त चवां थो त जेकॾहिं कराची जे हिकिड़े अहम इलाइक़ो जेको आहे उते वञी कंहिं नौजवान खां पुछो त हीअ जेका मानी असां खाऊं था हीअ कीअं थी ठहे, उनखे इहा बि ख़बर कोन हूंदी त कणिक किथां थी अचे, कणिक मां पोइ अटो ठहे थो, उहा पहिरीं पोखिजे थी, उहा हारी हथनि मां निकिरे थी। आउं सम्झां थो नौजवान खे इहा बि ख़बर कोन हूंदी। सही ॻाल्हि आहे। त उन्हनि समूरनि शयुनि खां उहे ला इल्मु आहे, उनखे हक़ीक़त जे तरफ़ वधणो पवंदो। इहा दुनिया हक़ीक़ी दुनिया न आहे, इहा मसनूई दुनिया आहे, फ़रेबी दुनिया आहे। हक़ीक़ी दुनिया इहा आहे त तव्हां किताबनि ॾांहुं राग़िब थियो, शयूं पढ़ो, दुनिया कीअं ठही आहे ऐं दुनिया जेके रहण जा तौर तरीक़ा कहिड़ा आहिनि, इथिक्स कहिड़ा आहिनि। अॼु जो नौजवान जेको उन्हनि समूरनि शयुनि खां परे आहे त उनखे उनजी शयुनि तरफ़ मोटणो पवंदो, हक़ीक़त ते ध्यानु ॾियणो पवंदो, फ़रेबी जेका शयूं उन्हनि जे बजाए। तव्हां माशाल्लाह एतिरी नंढी उमिरि में एॾो कुझु सिखियो आहे, कयो था ऐं माशाल्लाह तव्हांजी फैमिली खे तव्हां ते फ़ख्रु बि हूंदो। हिकिड़ो जेलिसी जो बि फैक्टर थींदो आहे, बिल्कुलु ठीकु आहे, ज़ाहिर आहे स्टेप बाय स्टेप माण्हू अॻिते वधे थो। त तव्हांजी लाइफ में कोई अहिड़ो यादगार लम्हो जेको तव्हांखे अॼु बि यादि हुजे? काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके असांजे हथनि मां निकिता आहिनि, छाकाणि त असांजा दोस्त आहिनि जिन खे असां सपोर्ट कई हूंदी, हर हंधि ते असां हुन सां गॾु बीठा हूंदासीं, पर अॼु उहे माण्हू असांजे साम्हूं बीठल आहिनि। आउं थो चवां त उहे माण्हू जेके माण्हू जिन खे तव्हां सपोर्ट कई ऐं उहे तव्हांजी मुखालफ़त में बीठा आहिनि, तव्हां उन्हनि खे न ॾिसो, तव्हां पंहिंजे कम ते ध्यानु ॾियो। छाकाणि त जेकॾहिं तव्हां उन्हनि ते सोचींदा, जेलेसी, साड़, हसद, बुग़्ज़, आउं सम्झां थो त हिकु लम्हे में उहा ख़तमु थी वेंदी, तॾहिं जॾहिं उहो तव्हांखे कामयाबु ॾिसंदो। पंहिंजे कैरियर ते ध्यानु ॾियणु खपे। असां उन्हनि माण्हुनि खे विसारे छॾींदा जेके माण्हू असां सां साड़ कंदा, हसद कंदा, बुग़्ज़ कंदा। असां सिर्फ़ु जेको पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु आहे असांजो उन ते ध्यानु आहे त असांखे कुझु न कुझु थियणो आहे, न सिर्फ़ु पंहिंजे लाइ थियणो आहे, इनफ़रादी तौर ते असांखे जेको आहे उहो रोशन थियणो आहे, पर असांखे इज्तिमाही तौर ते क़दम खणी समूरे समाज खे बहितर करिणो आहे। जेकॾहिं तव्हांजो जेको आहे उहो जीअं लतीफ़ जो जेको हुयो त आलम पसंदाणी वारो जेको रवैयो, जीअं लतीफ़ चयो आहे त साईं मस्ताई करीम ते सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। हू सिर्फ़ु सिंध ताईं ऐं पाण ताईं महदूद न रहियो आहे, पर उन पूरे आलम जी ॻाल्हि कई आहे। त उनजे करे असां समूरे समाज जी ॻाल्हि करियूं था, असांखे फ़र्द जी ॻाल्हि कोन था करियूं। जेको माण्हू हसद, बुग़्ज़, साड़ करे थो, उहो सिर्फ़ु पाण ताईं महदूद रहे थो ऐं उन साड़ हसद में सड़ी दफ़न थी थो वञे। पर उहो माण्हू जंहिंजे लाइ उहो साड़ हसद रखे थो, उहो माण्हू कामयाबी पाण खोटींदो आहे न माण्हू असल में। हा, उहो सोचींदो कोन्हे त मां कंहिंजे लाइ का भलाई करियां पियो, या सुभाणे उहो माण्हू मुखालफ़त पाण ई उन ई खॾ में किरंदो आहे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे तव्हांखे बि हिकिड़ो वाक़ियो एज़ ए होस्ट असांखे ॿुधाइणु खपे, तव्हांजी ज़िंदगी में इहो कीअं तव्हांखे हींअर यादगिरी आहे? मुंहिंजी लाइफ में त एनाकोंडा इलाही आहिनि। ठीकु आहे, छाकाणि त पंहिंजी मीडिया जी जेका फील्ड आहे, मुंहिंजो तालुक जीअं रेडियो सां आहे, इहा फील्ड ई अहिड़ी आहे जंहिंमें जेलेसी माण्हुनि खे तमामु घणी थींदी। मां चवंदी आहियां गो ऑन, लाइफ मस्ट गो ऑन, तव्हां बि हलंदा वञो, मूंखे फ़र्क़ु ई कोन पवंदो आहे। मां मतिलबु पंहिंजी लाइफ में अल्हम्दुलिल्लाह चिल हूंदी आहियां, केरु छा थो करे छा नथो करे, मूंखे हिन सां को फ़र्क़ु कोन पवंदो आहे। भई असांखे ख़बर आहे न त असां छा था कयूं, कीअं आहियूं, कीअं न आहियूं, पंहिंजी फैमिली सां कीअं आहियूं, कीअं था उथूं वियूं, खाऊं पीऊं, घुमूं फिरूं, कीअं था कमु कयूं, असांजी लाइफ केतिरी हैक्टिक आहे उहो कंहिंखे ख़बर न आहे। उहो मतिलबु चवंदा आहिनि न त बसि स्क्रीन ते वेठा आहिनि त हे त वॾी लग्ज़री लाइफ था गुज़ारनि, ईअं न हूंदो आहे। पोयां स्ट्रगल हूंदी आहे हर शइ जी, उनखे ॾिसनि ई कोन था। ऐं ॿियो वरी छा कंदा आहिनि त हिकिड़ो त साड़ हसद बुग़्ज़ रखंदा आहिनि लिक में, ॿियो वरी माण्हुनि ॿियनि खे इस्तेमालु करे विच में कंडा विछाईंदा आहिनि। असांजो त इहो ई हूंदो, लतीफ़ सरकार जो सिटनि जे ॾाढो टकर मथां रोह रथियूं थियूं। जेका बि मुश्किलात ईंदी आहे उन्हनि मुश्किलातुनि सां टकरिजो आहे, उनखे पार करिणो आहे। जेकॾहिं असां ॿियनि नौजवाननि जी मायूस थी वेही रहंदासीं त ही नौजवान जेके असांखे ॾिसनि पिया, सुभाणे हीअ चवंदा हू बि मायूस जेकॾहिं थी वियो, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदो हुयो। ऐं सम्झां थो त नौजवान या को बि माण्हू सिर्फ़ु ॻाल्हियूं न करे, अमली दुनिया में हू कमु करे। जॾहिं अमली दुनिया में कमु कंदा, समाज तव्हां मां ख़ुशि थींदो, समाज खे नज़र ईंदो तव्हांजो कमु, तॾहिं माण्हू तव्हांखे एप्रिशिएट कंदा। ऐं उहे माण्हू जेके माण्हू जेको आहे तव्हांजे पुठियां ख़बरूं कनि था, ॻाल्हियूं कनि था या कंडा विछाइनि था, उहे ऑटोमेटिकली ख़तमु थी वेंदा। समाज जूं जेके बि तव्हांखे एप्रिसिएशन्स आहिनि, समाज जेको तव्हांजी वाखाण करे थो, समाज तव्हांखे सपोर्ट करे थो, उनजे अॻियां आउं सम्झां थो हू शइ का बि सही ॻाल्हि आहे। ऐं बसि अलाह साईं ख़ुशि रखे सभिनीनि खे। मां चवंदी आहियां त कंहिंजे राह में कंडा न विछायो। मतिलबु जेको बि इशू आहे न, माण्हू वेही ॻाल्हाए, कन्वर्सेशन जेका हूंदी आहे न, हर मसइले जो हल हूंदो आहे। हिते असां ॻाल्हाईंदा न आहियूं, पंहिंजा प्रॉब्लम्स शेयर न कंदा आहियूं। मूंखे अगरि कोई प्रॉब्लम हूंदो पंहिंजी टीम सां या पंहिंजे डायरेक्टर सां या शोभी भाई सां, मां चवंदमि, ठीकु आहे न। चवण सां मसइला हल थींदा आहिनि।
असां दिलि में रखंदा आहियूं शयूं, बुग्ज़ रखंदा आहियूं, उन खां पोइ मामलात ख़राबु थींदा आहिनि। बिल्कुलु ईअं त ईअं ई ज़ाहिर आहे जे हाणे नौजवान आहियो तव्हां ॿई माशाल्लाह पंहिंजी लाइफ में तव्हां बि अॻिते वधो था, कमु कयो था, तव्हां बि आहियो, त जीअं तव्हां बिज़नेसिस जी ॻाल्हि कई त ईअं बिज़नेस राइवल्स बि हूंदा आहिनि, बिल्कुलु ईअं हूंदो अॻिते वधण न ॾींदा जी। आहिनि। असांजे में हूंदो आहे त भई बिल्कुलु ईअं तव्हां जेके आहिनि अमेज़ॉन जी जेकॾहिं स्पेसिफिकली ॻाल्हि कयां, अमेज़ॉन में भले केरु केॾो कंहिंजो बि वेझो दोस्त हूंदो आहे, एमेज़ॉन त उहा शइ आहे जो पाकिस्तान में जॾहिं लॉन्च थी हुई, मूंखे यादि आहे अॼु खां कोई 3-4 साल पहिरियां जी ॻाल्हि आहे, त माण्हुनि जा वात फाटी विया त वाह एमेज़ॉन ऑफिशियली मतिलबु पाकिस्तान जो हिकिड़ो साथी थी वियो ऐं हिते हाणे असां कमु करे सघूं था। इलाहिनि माण्हुनि तॾहिं त बैन कोशिशूं कई हुननि। कयूं, एग्ज़ैक्टली इहा ई ॻाल्हि थी न, इलाहिनि माण्हुनि कोशिशि कई त हिन खे एमेज़ॉन ते कमु नाहे करणु ॾियणो, हिन जे लाइ बसि कंडा विछायो। बिल्कुलु असांजी टर्म्स में इहो हूंदो आहे त अमेज़ॉन में जेके बि होलसेल कंदा आहिनि माण्हू, उहे कॾहिं बि पंहिंजी जेका प्रोडक्ट कैटलॉग आहिनि उहे ॿिए कंहिंखे न आहिनि ॿुधाईंदा, भले केरु केॾो कंहिंजो वेझो दोस्त हुजे, जेके प्रोडक्ट्स उहे सोर्सिंग किथां पिया कनि ऐं प्रोडक्ट कहिड़ो आहे उहे स्पेसिफिकली उनखे जेके आहिनि उहे हैंडल करे रखंदा आहिनि, कंहिंखे ॿुधाईंदा न आहिनि। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु बिज़नेस टर्म्स एंड कंडीशंस हूंदा आहिनि, उन्हनि जे मुताबिक़ माण्हू अगरि हलंदो त कामयाबु थींदो। एंटरप्रेन्योरशिप स्किल हुजणु लाज़मी आहिनि। ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे। कुझु बि तव्हांखे करिणो आहे लाइफ में, अॻिते वधिणो आहे, त उन जे लाइ त हिकिड़ो त बेसिक स्किल्स तव्हांखे अचणु घुरिजनि ऐं बिहेवियर सभिनि खां वधीक काउंट थींदो आहे, ऐं कॉन्वर्ज़ेशन, ॻाल्हायो भाई। अॼु जे दौर में असां ॻाल्हाइणु छॾे ॾिनो आहे, असां सिर्फ़ु मोबाइल जी नज़र थी विया आहियूं, असां सिर्फ़ु जेको आहे कम्युनिकेट जेको कयूं था मोबाइल जे थ्रू था कयूं, वेहो फिज़िकली वेहो, वर्बली ॻाल्हायो। आयो असांखे जोड़ण जे लाइ, हाँ, सोशल हिन मीडिया असांखे परे करे जोड़ण जे लाइ छॾियो आहे। हाणे पाण खे टोड़ण जो कारखानो बणिजी वियो। बिल्कुलु ईअं ई आहे, त बहितर इहो ई आहे त जेके चंद बि असांजा प्यारा रिश्ता जेके ज़िंदगी में रहिजी विया आहिनि उन्हनि सां कनेक्टेड रहो। कनेक्टेड रहंदव त तव्हांजा इशूज़ बि रिज़ॉल्व थींदा ऐं तव्हां नसीहतूं या जीअं चवंदा आहिनि न त असांखे कोई एडवाइस ॾिए त पंहिंजनि वॾनि खां वठो, न की तव्हां कंहिं ॿिए खां वठो, तव्हां पंहिंजे वॾनि खां एडवाइज़िस वठो। वॾनि खां एडवाइज़िस वठंदा त तव्हां ज़िंदगी में हमेशह कामयाबु रहंदा। सो वॾी महिरबानी तव्हांजी बि ऐं तव्हांजी बि जो तव्हां वक़्तु ॾिनो पंहिंजो। लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो आहे त नौजवान महिनत कनि, जदोजहद कनि, तकड़नि नतीजनि खे न ॾिसनि। माज़ी जो हिकिड़ो दौरु उहो बि हुयो जीअं फारसी जो हिकिड़ो शेर आहे त सियाह दीदा हल करदम नवश्तम नामा सोए थो कितां हंगाम ख्वांदने नज़र अफ़्तद बिरोए थो, यानी अखियुनि जे कारण कटोरनि मां मस भरे तोॾा ख़त माणियमि त जंहिं वक़्तु तूं ख़त पढ़ी त मुंहिंजी नज़र तो ते पवे। हिकु उहो बि दौरु हुयो, उन दौर खे बि ॾिसो। सिर्फ़ु व्हाट्सअप ते नज़र रखी वेठा आहियो, सीन ऐं डिलीवर जे चकर में विकिरजी चुका आहियो। ईअं न करियो, किताबु पढ़ो, अॻिते वधो, दुनिया तव्हांजे लाइ खुली आहे। छाकाणि त मौक़ा तव्हांजी तलाश में, तव्हां वरी मौक़नि खे तलाश। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु बहितरीनु। जी, मां इहो चवणु चाहींदुमि त एज़ अ बिज़नेस एंटरप्रेन्योर, रिस्क इज़ द गेम। रिस्क वठो तव्हां पंहिंजी ज़िंदगी में, प्रीकॉशन्स लाज़मी आहिनि, पर विदाउट रिस्क तव्हां जंप न हणी सघंदो। कर्मा में बिलीव कयो, जेको तव्हां अॼु कयो था सुभाणे तव्हांखे वापसी उन खे चवंदा आहिनि व्याज समेत वापसी करिणो पवंदो। ऐं गॾोगॾु जेके तव्हां पंहिंजे माइटनि सां जुड़िया रहो, माइटनि जी इज़त कयो, पंहिंजे माउ पीउ जी इज़त कयो। अॼु जो जेको बि नौजवान आहे अगरि पंहिंजे पीउ जी इज़त करे थो उन खे ॿिए कॾहिं बि ॿिए कंहिं दर ते नाहे झुकणो पवंदो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पंहिंजी जेका आहे उहा पंहिंजे पाण में हमेशह जेका आहे न उहा सेल्फ बिलीफ हुजे त भई मां बेशक करी वेंदुमि, महिनत कयो ऐं इंशाल्लाह मां हमेशह चवंदी आहियां बी योरसेल्फ। बिल्कुलु ईअं पंहिंजे पाण खे जेका आहे न उहा फेक न कयो, जेको आहियो सो आहियो, महिनत कयो, अञा कोडा ज़िंदगी में काफ़ी हूंदा। लैंड माइन्स तव्हांजी ज़िंदगी में काफ़ी ईंदा, पर तव्हांखे उन्हनि खे पार करिणो आहे, तॾहिं तव्हां ज़िंदगी सर्वाइव करे सिर्फ इन ॻाल्हि ते ध्यान दियो, #be yourself, that's it। थैंक यू शोभी भाई। जाते जाते भी आपसे कुछ सुनना चाहेंगे? अभी कुछ मुश्किल नहीं सुनाना है, आसान आसान सुनाना है, सही है? मुश्किल लम्हात गुजर गए, अब आसानी वाला टाइम आ गया। बड़ा खूबसूरत बैनुल अक़वामी कसीदा है और ये कहते हैं कि तुफैल भाई ने इसको अमर कर दिया है। यकीन माने बहुत जल्द, और मुझे बहुत पसंद है, मैं समझ गई। दादा बहुत जल्द आप हमारे शो में इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसि ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾिदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।
किसी भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले जी मौला मौला जी। किसी भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले हो नहीं हो भजदा वाली वाला प्यारा लगता है अली वाला। अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला। सोना लगता है अली वाला प्यारा लगता है अली वाला सोना लगता है अली वाला प्यारा लगता है अली वाला। किसी भी मैदान विचों जो सुन ले सुन ले सुन ले नहीं हो भजदा अली वाला प्यारा लगता है अली वाला। अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला। बोतला साईं जिस दम हांडिया दे विच पाया अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला। मार के बोतला साईं जिस दम हांडिया दे विच पाया दीवर बदले लाल सखी दे जो शहबाज नू आया। बोतला किथे तू बोतला किथे तू हुण जा 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 हो नहीं भजदा अली वाला प्यारा लगदा अली वाला। अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला अली मौला